अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। नाज़रीन कराम, अॼु टीं राति आहे सहरी टाइम जी। इंशा ताला तव्हांखे फ़ाइदो पवंदो, छाकाणि त असां तव्हांखे हिते काफ़ी वीडियो बि ॾेखारींदासीं क़ुर पाक सां रिलेटेड, ऐं क़ुर जूं आयतूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीअ अलाह जा हुकुम आहिनि। इन्हनि सां जेकॾहिं तव्हां पाण खे संभालींदव ऐं उन्हनि हुकुमनि ते हलंदव त अलाह ताईं तव्हांखे मदद हासिलु थींदी। पहिरीं आयत मां सूरे बकरा जी खईं आहे, आयत नंबर 233। इहो माउनि खे हुकुम थो करे, तंहिंजे करे मां भेनरुनि ऐं नियाणियुनि खे चवंदुसि त हिन खे ध्यान सां ॿुधो। रब साईं फरमाए थो त अऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल वालिदातु युरदिअन औलादहुन्न हौलैन कामिलैन। चए थो त माउनि खे खपे त पंहिंजनि ॼावल ॿारनि खे घटि में घटि 2 साल खीरु पियारनि। लिमन अराद ऐं युतिम रदा, जेके इहो 2 साल पूरा करणु चाहिनि था, जिन कंहिं सबब जे करे नथा चाहिनि त वरी अॻिते हुकुम उनजो ॿियो ईंदो। बाक़ी उन्हनि माउरुनि जी खुराक, उन्हनि जी पोशाक हली चलीअ वांगुरु पीउ ते आहे। माना ज़ाहिर त जेका ॿार खे खीरु पियारे थी, उन खे ताक़त खपे, खाधो खुराक खपे। बाक़ी अलाह फरमाए थो ला तुकल्लिफ़ु नफ़्सुन इल्ला वुसा, असां कंहिंखे बि संदसि हैसियत खां मथे भार कोन था विझूं। पोइ जेतिरो तव्हांजो हैसियत आहे ओतिरो उन माउ जी तव्हां उनजी ख़िदमत कयो। वरी चए थो त हिन ॿारु जेको आहे, इन्हीअ जे करे न माउ खे तकलीफ़ ॾिजे या उनखे परेशान कजे, ऐं न को वरी ॿार जे करे पीउ खे तकलीफ़ ॾिजे या वारिस आहे त उन ते बि ईअं आहे। पोइ फ़इन अरादा फ़िसालनि, जेकॾहिं ॿई ज़ाल मुड़ुस पाण में इरादो कनि था त अॻिते असीं थञूं नथा ॾेई सघूं या को सबबु आहे, अंतरादिन मिनहुमा व तशावुर, त पोइ पाण में मशवरो कनि। ईअं माई ईअं कान चवंदी त मां हाणे बसि नथी खीरु ॾियां, पंहिंजे मुड़ुस जे सां लाज़मन इन में पाण में मशवरो कंदा त पोइ इन ते को ॾोह कोन्हे को। पर हाणे तव्हां ॿार जो छॾायो, 2 साल पूरा कोन थिया त छा कजे? दॿे जो खीरु पियारिजे। न, क़ुर छा थो चए, वइन औरतुम अन तस्तरदिउ औलादकुम, ऐं जेकॾहिं पंहिंजे औलाद खां ॿीअ खां खीरु पियारणु घुरो त पोइ उन्हीअ खे बि तव्हां हली चली वांगुरु प्यारींदड़ खे जेको ॾियणो कयो सो पहुचायो, तॾहिं अव्हां ते को गुनाह न आहे। मुफ़्त में केरु कोन खीरु पीआरींदे, उन्हनि खे खाधो खुराक ॾियणो पवंदो, छो त उनखे पंहिंजो ॿारु बि हूंदो। ऐं अलाह खां ॾिजो ऐं ॼाणो त जेकी अलाह कंदो आहे सो अलाह ॾिसंदो आहे। खीरु पियारणु तबियतुनि खे फेराए थो छॾे। तंहिं ते शाह लतीफ़ जेको आहे सो इन ते शेर चयो आहे त भली ॼायूं मावरूं संधियूं सालिहनि, मोशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, ॿियनि वेचारनि ओजागे अजा कया। माना खीरु, मां वीडियो जेको ॾेखारणु पई चाही, उहा हिकिड़ी साइंटिफिक मेडिकल वीडियो आहे। उहो चवे थी जेकॾहिं हिकिड़ी औरत पंहिंजे पुट खे ॿार खे 2 साल खीरु पियारे थी त उन्हीअ सां उन माइनि खे, माई जेका आहे, केतिरनि बीमारियुनि ख़ासि तौरु डायबिटिक खां बची वेंदी, ब्लड प्रेशर खां बची वेंदी, छो त इहो खीरु हुनजे सिहत लाइ ज़रूरी आहे ऐं ॿार जे लाइ बि ज़रूरी आहे। हाणे असां अल्हम्दुलिल्लाह आयतल कुर्सीअ ते अचूं था, जो मूं कल्ह तव्हांखे चयो। हिन आयतल कुर्सी जे बारे में हिकिड़ी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस आहे, ऐं जो रावी अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु आहे त लिकुल शैइन सनामुन, का बि शइ खणंदो न उनजी चोटी हूंदी आहे। व इन सनामुल क़ुरान सूरतुल बकरा, ऐं क़ुर जी चोटी आहे सूरे बकरा। फ़िया आयतुनि, ऐं इन में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे, हीअ सैयद आयल क़ुरान, हीअ आयतल कुर्सी, त उन में सॼे सूरे बकरा जे सभिनी आयतुनि जो सरदार आहे सूरे बकरा। सूरे बकरा न, आयतल कुर्सी। हाणे असां थोरो इन्हीअ खे डिटेल में कंदासीं त आख़िर अलाह जे रसूल फरमायो आहे त क़ुर जी चोटी सूरे बकरा आहे, उन चोटीअ ते सभिनी जी सरदार आयत जेका आयतल कुर्सी आहे। हाणे अचो त ॾिसूं त वए एतिरो इम्पॉर्टेंस छो आयतल कुर्सीअ जो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों ई त आयतल कुर्सी जी पहिरीं जेका आयत अचे थी त अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना इलाह माना जेके माण्हू अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾींदा आहिनि। जीअं मके जे मुशरिकनि इहे जेके बुत लॻाया वलीउल्लाहुनि जा, इन्हनि खे इलाह चवंदा हुआ। त अलाह थो चए त अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना हुन सां को असिस्टेंट कोन्हे जो तव्हां उन खे सॾींदो, अलाह खां कमु कराईंदो। उनखे नाहे को असिस्टेंट, को इलाह कोन्हे, इल्ला हू, सभु कम हू पाण थो करे।
मके जे मुशरिकनि 360 मूर्तियूं लॻायूं अलाह जे वलियुनि जूं, छो त क़बरूं कोन्हनि, तंहिंजे करे मूर्तियूं लॻायूं आहिनि। माण्हुनि खे चवंदा हुआ त इहे जेके आहिनि से अलाह वटि बेश्त में वेठल आहिनि। असां बि चऊं था त असांजा वली बि हींअर बेश्त में आहिनि, अलाह वटि आहिनि, पर जिस्म कोन्हनि, उहो अछनि पखियुनि में आहिनि। ऐं जेके वरी शहीद आहिनि उहे सावनि पखियुनि में, उहे अर्श ते अलाह सां वेठा आहिनि, त उते असांजा बि उते ई आहिनि। हिननि खे बि ख़बर हुई त असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि, इहे नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा बुज़ुर्ग, उन्हनि जूं मूर्तियूं लॻायूं आहिनि उते, पर हीअ मूर्ति जेका आहे सा हुननि खे कम्यूनिकेट थी करे आवाज़ थी पहुचाए। इहो हिंदू था चवनि, ऐं ज़ाहिर त हिंदू जो मज़हब इस्लाम खां पुराणो आहे, त साॻी ॻाल्हि मके जे मुशरिकनि ताईं पहुती त बाबा मूर्तियूं आहिनि, इन जे हथ में कुझु कोन्हे, इहा त हिकिड़ो बुत खड़ो थियो आहे, पर इहा मोबाइल वांगुरु कमु थी करे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु आयत जो जेका लाथी त ला इलाह इल्लाहु, इन ते कावड़जी पिया। ऐं छा चवणु लॻा मके जा मुशरिक, वरी बि क़ुर में थो अचे अजाल आलिहत इलाहु वाहिद, जीअं हेॾा अलाह जा असिस्टेंट ऐं बुज़ुर्ग ऐं वली ऐं इहे जेके इहे छुटा अलाह हिकिड़ो सभु कमु कंदो, इन हाज़ा लशयुन उजाब, चए त अजीब शइ थो करे, माना अदा एॾो वांदो आहे नऊज़ बिल्लाह जो सभु कमु पाण कंदो। हालांकि असां चऊं था त अलाह जो जेको सिस्टम आहे न ऑटोमेटिक आहे, वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा, हिन सिस्टम खे ऑपरेट करण में थकिजे ई कोन थो, छो त हुनजो सिस्टम ऑटोमेटिक आहे। चए थो कुन फयकून, चए थो थी त थी थो पवे, हुनखे को अटो ॻोहिणो कोन थो पए, न को पंधु करिणो थो पए, न को बार खणणो थो पवे, त छाजे लाइ थकिबो, छो हुनखे असिस्टेंट जी ज़रूरत पवंदी। ऐं इन ते अलाह ताला सूर यूनिस में चयो आहे त वयाबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे पुकारनि था, माला यज़ुरहुम वला यनफ़हुम, माना उन्हनि जे हथ में पावर ई कोन्हे त को पिट हणनि या तव्हांखे को नफ़ो ॾियनि, छो त उहे अलाह जा वली आसमान में वेठा आहिनि, उन्हनि तां आवाज़ ई कोन थो पुॼे। अच्छा, माण्हुनि खे धोखो छा था ॾियनि, चवंदा यक़ूलून हा उलाए शुफ़ाउन इंदल्लाह, चवंदा हे अलाह खां कमु कराए ॾींदा शफ़ाअत करे, असां इन्हनि खां घुरूं था शफ़ाअत। हाणे अलाह क़ुर में आंदो आहे जे माण्हुनि खे धोखो ॾेई था चवनि त हे अलाह खां कमु कराए ॾींदा, त इते अलाह छा थो जवाबु ॾिए, चए थो कुल अतुनब्बिऊन अल्लाह, माना तव्हां अलाह खे तव्हां अहिड़ी इंफॉर्मेशन ॾियो बिमा ला यअलम फिस समावात वला फिल अर्द, जो उन खे ई ख़बर कान्हे ज़मीन आसमान में त इहो कमु थिए थो। माना अलाह चए थो मूंखे ख़बर न आहे त इहे मूंखां तव्हांखे कमु कराए ॾियनि था, तव्हांखे ख़बर आहे, मूंखे तव्हां इंफॉर्मेशन ॾियो जेका मूं वटि ई ख़बर कान्हे का। सुबहानहू, माना अलाह पाक अहिड़नि एबनि खां पाक आहे। अलाह जी टेक्नोलॉजी, उनजी कुदरत एॾी आहे जो हिकिड़े इंसानु जेको दिलि में सोचे थो उहो ॿुधी थो वठे, ऐं जेकॾहिं उनखे कुझु ॾियणो अथसि त उन लाइ रुॻो हुकुम कंदो, थी त थी थो पवे। व ताला, माना तुंहिंजी आहे त हुनजी टेक्नोलॉजी हाई लेवल जी आहे, असीं सोचे कोन था सघूं। अम्मा युशरिकून, जेको इहो शिरक था कनि, केरु थो चवे त इहो अक़ीदो त ही बुज़ुर्ग अलाह खां शफ़ाअत कराए असांजो कमु कंदा, अलाह जो पाण थो फरमाए त अम्मा युशरिकून, जेको शिरक था कनि, अलाह चवंदो इहो कॉन्सेप्ट आहे ई कोन्हे, मूंखे त ख़बर ई कोन्हे, तव्हां त असांखे ॾसियो। त मके जे मुशरिकनि जॾहिं एॾियूं आयतूं लथियूं त हुननि छा कयो, जो जेके 360 वलियुनि जा बुत आहे उन्हनि में वरी के 5 मशहूरु वॾा बुज़ुर्ग आहे जीअं असां वटि हूंदा आहिनि, त पंहिंजे मुरीदनि खे चवणु लॻा कालू ला तज़ुरुन आलिहतकुम, चई अलाह जे हिननि वलियुनि खे तव्हां पुठी न ॾिजो, वला तज़ुरुन, ऐं ख़ासि तौर न छॾिजो वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक नसरा, 5 नाला वरिता अथनि वॾनि बुज़ुर्गनि जा। त इहे कंहिंजा नाला आहिनि, कंहिंखां पुछूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी में, हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह, इहे जेके नाला ॿुधव इहे वॾनि वलियुनि जा नाला आहिनि जेके नूह अलैहिस्सलाम जे क़ौम में हूंदा हुआ। फलमा हलकू, जॾहिं उहे हलाक थी विया, मरी विया, त हुनजा हिते बुत रखिया अथनि त कमु करे ॾींदा। हाणे इहा साॻी ॻाल्हि जेका न हिंदुनि जे मज़हब में साॻी आहे, हू चवनि था त ईश्वर जेको ब्रह्मान आहे सभु कमु इहो थो करे, ऐं हू बि उन्हनि वटि बि ट्रिनिटी आहे, माना चवनि था त आहे त ब्रह्मान हिकिड़ो, लेकिन इन जा 3 रूप आहिनि, हिकिड़ो आहे शिवा, माना निगाहबानी थो करे, ब्रह्मा जेको शयूं क्रिएट थो करे, ऐं विष्णु जेको पाले थो, हू ख़ालिक ऐं जेको पाले थो, माना ऑपरेशन मेंटेन, रिज़्क ॾियणु, हे करणु ऐं निगाहबान। ऐं इन्हीअ छा कयो त इन्हनि जा वरी वॾा वॾा बुज़ुर्ग ॿिया गुज़रिया आहिनि, काली, राधा, सरमोती, हनुमान, गणेश, पार्वती, लक्ष्मी, राधा, दुर्गा, सीता, इहे सभई हिस्टोरिकल हिन जा बुज़ुर्ग ऐं वली रहिया आहिनि। इहे चवनि था त असीं जॾहिं इन्हीअ जी मूर्तीअ ॾे वञूं था त उहा आवाज़ थी पहुचाए। इहो किथां मूं आंदो आहे, इहो हिन जो कॉन्सेप्ट तव्हां वञी ॾिसो, मूर्ति wikipedia.org,
इन्हनि पाण लिखियो आहे रेफरेंस सां त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद द डेटी। इहा मूर्ति पथर जी आहे या चांदीअ जी आहे या ठिकर जी आहे, इहा कुझु कान थी करे, पर वे टू कम्यूनिकेट माना मोबाइल वांगुरु कमु थी करे उन बुज़ुर्ग ते आवाज़ थी पहुचाए जन्नत में, जंहिंजी शिकिल ठाही अथनि। तंहिंजे करे असुल शिरक आहे त लोगों को ये धोखा दिया जाता है कि असल शिरक पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है। असांखे था चवनि त बाबा हिंदू त पत्थर खे जी मूर्तियुनि खे था पूजनि ऐं असीं त मोल बुज़ुर्गनि खे था पुकारियूं, असांजो शिरक न आहे। बाबा हू हिंदू बेवकूफ़ कोन्हनि के, हिंदू असां खां साइंस टेक्नोलॉजी में एडवांस आहिनि, उहे मूर्तियुनि खे कोन था पूजनि। हो त चवंदा मूर्ति मोबाइल आहे, पर असल हू इन मूर्तीअ जे थ्रू उन बुज़ुर्ग खे था अप्रोच कनि। त ईअं त न चओ न त हे पथर खे था पूजनि ऐं असां पंहिंजे बुज़ुर्गनि खे जेको गुज़ारे विया आहिनि जन्नत में वेठा आहिनि पहुचायूं त आवाज़ु, असांजी त आवाज़ु कोन पहुचंदो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में शिरक जो तरीक़ो उहो ई हो जो हिंदुनि में राइज आहे, यानी गुज़िरियल जेके दुनिया में बुज़ुर्ग गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे सॾणु। पहिरीं त इहे अलाह जा वली जेके गुज़ारे वञनि था उन्हनि जो मरण खां पोइ स्टेटस छा आहे, फ़रमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई त इन मां नस्मतुल मोमिन ताइरुई, जेके बि अलाह जा वली आहिनि जीअं ई मरी वञनि था त उन्हनि जे रूह खे वञी पखीअ में अछे में विझी या लफ़ी शजर जन्नत जन्नत जे वणनि ते पहुचाए वञे थो। हता यज इला जसदी योम युबस, इहो रूह हिन क़बर वारे जिस्म में तॾहिं मोटंदो जॾहिं क़यामत थींदी, योम युबस जॾहिं उथारिया वेंदा। माना त इहे हिन वक़्तु अलाह जा सभु जेके सचा वली आहिनि उहे जन्नत में आहिनि ऐं घुमनि फिरनि था, खाइनि पीअनि था। इहा ग़ैब जी ख़बर कंहिं ॾिनी आहे? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो केरु न ॾेई सघंदो। पर जेके शहीद आहिनि उन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थो त इन में मां तर्जुमो थो कयां त जेके शहीदनि जा रूह आहिनि इहे सावनि पखियुनि में विझी ऐं सोननि पिंजरनि में अलाह जे अर्श ते रहनि था ऐं तसरह मिनल जन्नत हैशात, ऐं घुमनि फिरनि था जन्नत में जीअं वणेनि, खाइनि था पीअनि था। पोइ सुम तावील आहे तिलकिल कनादील, पोइ वरी वापसि पंहिंजे पिंजरनि में अचनि या घर में अचनि था सोननि में। फ़तल अलहिम रबहुम तिलातन, पोइ अलाह कॾहिं कॾहिं ॻाल्हाइनि थो, पुछे थो हल माना छा, तश्तहून खपेव शैया का शइ। त हिकिड़ी हदीस में अचे थो त जॾहिं अलाह साईं चए थो चवनि न साईं सभु कुझु आहे, वरी ॿियो दफ़ो पुछे न साईं सभु, जॾहिं टियों दफ़ो पुछेनि थो त कालू, पोइ चवनि था या रबी, ए रब साईं, नुरीद असां इहो था चाहियूं अंत रुद्द अरवाह नाफ़ी असाना, असांजा जेके रूह हींअर हिते अर्श ते आहिनि इन्हनि खे मोटाए ज़मीन वारे अॼु साधना जसदनि में जिस्मनि में। छा कंदव? हता नुक़्तल, त असीं वरी शहीद थियूं फ़ी सबीलिक, तुंहिंजे रस्ते में मरतन उखरा, ॿियो दफ़ो। त अलाह छा थो चए? इनी कद कज़ई, त अलाह थो चए मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, अनहुम ला यरजऊन, तव्हांजा रूह हिन क़बर में न वेंदा जेसि ताईं की मां क़यामत क़ाइम न कंदुसि। माना शहीदनि जा रूह बि हिते कोन्हनि, ख़ाली पई आहे। ऐं बाक़ी इहे जेके जन्नत में आहिनि या जेके शहीद आहिनि ऐं या जेके कारनि पखियुनि में बद माण्हू आहिनि उन्हनि सां ट्रीटमेंट कजे। पहिरीं त इहे जेके नेक माण्हू आहिनि ऐं जेके शहीद हिते वणनि में खाइनि था पीअनि था, हर शइ मिले थी, लेकिन जेके अदरवाइज़ तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं केरु माण्हू मरी वञे थो त पोइ जेकॾहिं जन्नती आहे त हुनखे जन्नत जी रोज़ाना सुबुह शाम टूअर कराइजे थी, जे जहनमी आहे त हुनखे जहनम जी टूअर कराई वञे थी। फ़युकाल, ऐं टूअर जे दौरान फ़रिश्ता हुनखे चवनि था हाज़ा मका दुख, हीअ तोखे पोज़ीशन मिलंदी या हीअ तुंहिंजो ठिकाणो थींदो। हता यबअसक अल्लाह यौमल क़यामत, जॾहिं अलाह तो क़यामत ॾींहुं तुंहिंजे जिस्म खे ठाहे उथारींदो। माना इहे सभु हिते बिज़ी लॻा पिया आहिनि। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी महमद लाखो। ॻाल्हि हले पई त औलिया उल्लाह जो शान बयानु कयोसीं त अलाह जा वली जन्नत में आहिनि ऐं अलाह जा शहीद अर्श ते आहिनि, लेकिन जेके बद आहिनि उहे कारनि पखियुनि में उन्हनि खे जहनम जी टूअर कराई थी वञे। लेकिन अफ़सोस इहो आहे त जेके औलिया उल्लाह जा दुश्मन आहिनि, औलिया उल्लाह जा दुश्मन उहे चवनि था न असांजो वली जेको आहे न जन्नत में न आहे, हिते ई सिम में पियो आहे। ॾुख जी ॻाल्हि आहे त माना तव्हां पंहिंजे औलियाउनि जी इहा इंसल्ट ऐं बेइज़ती था कयो त हीअ जन्नत में, जॾहिं की अलाह जो रसूल सां फरमाए थो जन्नत में, तव्हां था चओ सिम में पियो आहे, बसि ॾोकड़नि जे करे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो न त
अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। हिते हय्युल क़य्यूम जो मतिलबु इहो आहे त ज़ाहिर आहे त अल्लाह हर वक़्तु ज़िंदा आहे, ऐं क़य्यूम माना पावर में बि आहे। कॾहिं कॾहिं को माण्हू जहिड़ो हूंदो आहे, मिसाल तौरु हिकिड़ो सदर आहे, रिटायर थी थो वञे, त उहो जहिड़ो त आहे पर हल क़य्यूम पावर कोन्हे। त अल्लाह सभु कम करे थो, ऐं उहो ज़िंदा बि आहे, हयात बि आहे, ऐं पावर में आहे, तंहिंजे करे कमु तव्हांजा हूअ कंदो। बल्कि अल्लाह फरमाए थो हूअ माकुम ऐं न माकुंतुम, अल्लाह तव्हां सां गॾु आहे जिथे बि तव्हां हुजो। वल्लाह बिमा तामलून बसीर, जेको कयो था उहो अल्लाह नोट करे पियो थो। त जॾहिं एॾो हू असांखे वेझो आहे त पोइ असीं काॾे वञूं। ॿियो अल्लाह फरमाए थो लक़द ख़लक़ नल इंसान, चए थो भले इहो त सोचो त इंसान खे कंहिं ठाहियो आहे। तव्हां त माउ जे पेट में नंढिड़ो ॿारु हिन ज़रिए खां शुरू थो थिए, ऐं उन जूं जेके रॻूं आहिनि उहे बि ठाहे थो, त दिलि मां रतु कीअं वेंदो, काॾे वेंदो, दिमाग़ मां जेका तार अचे थी कनेक्शन जो, हिन आंगुर ताईं जेको आंगुर मां हीअं कयां थो, दिमाग़ थो करे न, हॾा त पाण खां जुदा आहिनि। त इहो जेको तार केरु माउ जे पेट में तारूं केरु थो लॻाए? जेकॾहिं हीअ तार न लॻाए त आंगुर ते बीठी हूंदी, हीअं ई कान थींदी। त चए थो मां इंसान खे पैदा कयो आहे, न लम मां तूं वसविस बि नफ़्स, बल्कि दिलि में जेको सोचे थो उहो बि मां ॼाणा थो। छो आहे मशीन वाला विधी आहे दिलि में, त उहो जंहिं विधी आहे उहो त पढ़े थो। मां तव्हांखे नथो ॾिसी सघां त तव्हां दिलि में छा था सोचो, ऐं पंहिंजी ॻाल्हि त ॾिसी सघां थो त दिलि में सोचो, लेकिन अल्लाह सभिनी खे ॾिसी सघे थो। उहो न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, अल्लाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे, माना ॿुधे थो। शाह लती भिटाई चए थो हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, तुंहिंजो तो ई साण पंहिंजो आई पाण आॾो। अजीब वञी अल्लाह जा वली त इहा ई ॻाल्हि कनि था। बाक़ी अल्लाह फरमाए थो इन तदऊहुम, जेकॾहिं को अलाह जो वली आहे जेको जन्नत में आहे या शहीद आहे, जेकॾहिं उन्हनि खे सॼो था ला यसमऊं दुआकुम, उहो तव्हांजो सॼो ई कोन ॿुधंदा, परे आहिनि, कीअं पहुचंदो? वलव समूह, पर फ़र्ज़ु कयो जेकॾहिं ॿुधनि बि सही, मस्त जाबूल कमु, उन्हनि खे कमु ई कोन्हे तव्हांजे कमनि जॾहिं पोयां वञनि तव्हांखे जवाबु ॾियनि, सॼो ई कोन ॾींदा। उहो योमल क़यामत, ऐं क़यामत ते ॾींहं ते यकफ़ुरून बि शिरकुकुम, तव्हां इहो जेको शिरक था कयो जो अलाह खे छॾे, ऐं जन्नत वारनि खे था सॼो, ऐं अर्श वारनि खे सॼो था, इहे तव्हांजे इन शिरक जो इनकार कंदा। वला युनबियुक मिसलु ख़बीर, अलाह चए थो इहे त अंदर जूं ख़बरूं आहिनि, ग़ैब जूं ख़बरूं। चए थो वला युनबियुक मिसलु ख़बीर, इहे अंदर जूं ख़बरूं अलाह चए थो मूंखां सवाइ तव्हांखे ॿियो केरु ॾींदो? को वियो ऐं मोटी आयो आहे छा जन्नत मां या जहन्नम मां? केरु कोन मोटियो आहे, तंहिंजे करे चए थो मां ई तव्हांखे इहा ख़बरूं ॾेई सघां थो। तंहिंजे करे बाक़ी अलाह जे वलियुनि जो शान आहे, अला इन ओलिया अलाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, ओलिया अलाह ख़ुशि आहिनि, न ख़ौफ़ अथनि न उनखे गम आहे। अल्लज़ीन आमनू व कानू यतक़ून, ओलिया अलाह थियण जा कहिड़ो शर्त आहे? ईमान आणनि ऐं अलाह खां डिॼनि, त ओलिया अलाह थी वेंदा। अॻिते अलाह ताला फरमाए थो ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, यानी आयतल कुर्सीअ में ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, माना हुनखे निंड जे करे को झुटको बि कोन थो अचे या हू निंड बि कोन थो करे। हाणे सुवालु आहे त माना अलाह पाक चए थो त मां सुम्ही कोन थो पवां या थोरी देरि लाइ थकिजी पवां त हीअं पिनकी अची वञे, चए थो ॿई ॻाल्हियूं न आहिनि। छाजे करे? उहो जवाबु पाण थो ॾिए सूरत अल फातिर में, इन अलाह युमसिक समावात वल अर्द अन तज़ूला, अलाह चए थो मां हिन आसमाननि जे शयुनि खे खयो बीठो आहियां। हाणे ॾिसो न चंड खे ॾिसो, मथे एॾो वॾो गोलो आहे, इहो ज़मीन जे चोथे जेतिरो वज़न अथसि, हिते हवा में बीठो आहे, न का रसी अथसि न को थंभ अथसि। हाणे केरु कंहिंखे झलियो बीठो आहे? चए थो इहो मां हिनखे झलियो बीठो आहियां। ऐं त अलाह इन सिज खे ॾिसो इहो बीठो आहे मथे, मरीख़ खे ॾिसो इन हवा में बीठो आहे। त अलाह थो चए त अलाह ताला इन आसमाननि ऐं गोलनि खे झलियो बीठो आहे, अन तज़ूला, त किरी न पवनि। पर चए थो वलनि ज़ालत आहे, चए थो फ़र्ज़ु कर जेकॾहिं मूंखे निंड अची वञे ऐं मां हथु कढां ऐं किरनि, इन अमसक हुमा मिन अहदिन मिन बादी, त पोइ तव्हां मां केरु आहे जेको उन्हनि खे झलींदो? असां सिज मथां चंड मथां किरंदो, एॾो पहाड़ जहिड़ो चंड किरंदो, असां झले सघंदासीं? पुछे थो न, त तव्हां मां पोइ केरु झलींदो? साईं असां त कोन झलींदासीं, असां त हिकिड़ो सिर मथां छित तां किरंदी उहो ई मथो फाड़े छॾींदी, असां सिज किरे या चंड किरे असां किथे छॾाईंदासीं? इन हू कान हलीमन गफ़ूर आहे। अॻिते रब साईं फरमाए थो लहू मां फिस समावात व मां फिल अर्द, माना प्रॉपर्टी चए थो अलाह जी आहे, जेका ज़मीन आसमान सभु जी आहे। इहो थो चवे त मां मालिक आहियां हर शइ जो, ज़रे ज़रे जो, वण जो, पुट जो, धीउ जो, अंबनि जो, हर शइ जो। हाणे प्रॉपर्टी जंहिंजी आहे उहो ई ॾींदो न असांखे खणी, अलाह जी प्रॉपर्टी ॿियो असांखे केरु खणी ॾेई सघंदो? तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त अलाह चवे थो
कुल अरई तुम शुरका कुमुल लज़ीन तदऊ मिन दुल्ला, तव्हां जिन खे जेके जन्नत में वेठा आहिनि बुज़ुर्ग ऐं अर्श ते आहिनि शहीद, ॿुधायो त सही जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे तव्हांजा शरीक आहिनि, अलाह खां ज़ोरीअ तव्हांखे कमु कराए ॾींदा या मिनत करे कराए ॾींदा। अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, त चए थो ॿुधायो त हिन ज़मीन में कहिड़ी शइ ठाही आहे, को मटर ठाहियो अथनि, को वण जो टुकुर या को पन ठाहियो अथऊं। अम लहम शिरकुन फी समावात, या पार्टनरशिप आहिनि इन्हनि जी आसमान सां अलाह सां। अम आतईनाहुम किताबनि फहम अला बयनत मिनू, या मां हिनखे हिकिड़ी एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे तंहिंजे हू इहे कम तव्हांजा करे सघनि था। बल यद ज़ालिमून बाद भूम बादन इला गुरूरा, इहे ठग हिक ॿिए खे धोखो था ॾियनि ॾोकड़ कमाइण लाइ, इहे धोखा था माण्हू तव्हांखे ॾियनि, इहा काई शइ थिए ई कान थी। तंहिंजे करे इहा शइ तव्हांखे कॾहिं ख़बर पवंदी जॾहिं क़ुर खे माना सां पढ़ो। इहे क़ुर आहे न, इहे शयूं क़ुर मां कढियूं आहिनि न मूं। तंहिंजे करे इहो अहम आहे त तव्हां क़ुर खे हिकिड़ी बि आयत पढ़ो त सम्झी माना सां पढ़ो, रुगो तिलावत न कयो। छो त मिफ़्ता दारुल सादा में अचे थो फ़क़रात आयतन बि तफ़कुर व तफ़हम, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पंहिंजी ॿोलीअ में माना सां पढ़णु, ख़ैरुन मिन करात ख़तमतन बग़ैर तदबुर तफ़हम, जो पूरो क़ुर बग़ैर माना जे बग़ैर सम्झ जे पढ़ी वञो, उन खां वधीक सवाबु आहे हिकिड़ी आयत ते। हिकिड़ी आयत जेकॾहिं तव्हां सम्झी पढ़ो था। बाक़ी लक़द यसरनल क़ुर ले ज़िक्र फ़हल मिन मुदकिर, असां क़ुर खे आसान कयो आहे सम्झण वास्ते, केरु सम्झंदो। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो बकरार आहे, कमु नथो करे सघे, सम्झे नथो, पंहिंजे पुट खे सॾु थो करे, अमां हेॾे आहे छोकिरी, हेॾे आहे, हे क़ुर जो हे त मूंखे पढ़ी ॿुधाए। अलाह चए थो त अलाह साईं मिसाल तौरु मां पढ़ां थो, मां विचां आयत खां कढां थो। मिसाल तौरु बाबा क़ुर में हीअं लिखियलु आहे त हीउ जेको क़ुर आहे मुंहिंजो सिधो रस्तो आहे, तव्हां इन्हीअ ते हलो ऐं चिॿनि रस्तनि ते न वञो, छो त उहे तव्हांखे रस्तो भुलाए छॾींदा। इहो अलाह ताला असांखे तव्हांखे वसियत करे थो त मन तव्हां अलाह खां डिॼो। वरी चए थो, अलाह साईं फरमाए थो अॻिते पुट पढ़, वरी पढ़े थी, हाणे माना थी करे सिंधीअ में। चए थो अलाह उहो आहे जंहिं तव्हांखे हिन ज़मीन ते इक़्तिदार ॾिनो ऐं किन खे ॿियनि खां वधीक दर्जो ॾिनो अथई, त जीअं तव्हांखे जेको ॾिनो अथई उन मां आज़माइश करे, बल्कि अलाह ताला हिसाब करण में तकिड़ो आहे, पर हुन सां गफ़ूर रहीम आहे। हाणे मूंखे ॿुधायो त जॾहिं मां इहो हिनखे पढ़ी ॿुधायां थो, छोकिरी पढ़ी ॿुधाईंदी, छा हुनखे ख़बर न पवंदी त मूंखे अलाह छा थो चए? इन लाइ त अलाह चयो आहे त मां क़ुर खे आसान कयो आहे। इहा ई त आसानी आहे न, त हुनखे इंफॉर्मेशन अची वेंदी। ठीकु आहे, खणी 5% 4% के आयतूं थोरियूं आहिनि जो उनखे थोरो सम्झण लाइ, पर 95% त उनखे ख़बर पइजी वेंदी अलाह छा थो चए। इहो काफ़ी आहे जन्नत में वञण लाइ। पर दुश्मन अलाह जा माण्हुनि खे ड्रेजारिनि था, ऐं काफ़र बि। वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर खे न ॿुधो। छा हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारा मके जे हरम में इशा फजर मग़रिब पढ़ंदा हुआ, ऐं इन्हनि में क़ुर ज़ोर सां पढ़ंदा। त हाजी जेके ईंदा हुआ उते, उहे गोल दाइरो करे ॿुधंदा। हाणे अरब आहे, अरबी पिया ॿुधनि, त हुननि खे त ख़बर पइजी पई वञे, इन ते माण्हुनि ते असरु थियणु लॻो। त पोइ मके जे मुशरिकनि पाण में कमेटी क़ाइमु कई त असीं छा कयूं, हे त जेके आहिनि से हे क़ुर असरु थो करे माण्हुनि ताईं, ऐं असांजी इहे पीरी हली वेंदी। असां हे बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं लॻियूं आहिनि, इन्हनि जा ॾाढो पेतियूं पयूं आहिनि, ॾोकड़ पिया था माण्हू विझनि, ऐं चऊं था त अलाह जा पोतल आहिनि, उहे जन्नत में अलाह खां कमु कराए ॾींदा। हे जेको अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे त असांजूं त कमाई ख़तमु थी वेंदी। त पोइ उन्हनि फ़ैसिलो कयो त घटि में घटि चए थो, हाणे ॿुधो छा था चवनि पाण में। इहा जेका इंटरनल जी मीटिंग थी, क़ुर उहो ज़ाहिर कई आहे। वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, चई पहिरीं त तव्हां जेके सरदार आहियो न, हिते वेठा आहियो, तव्हां क़ुर असुली न ॿुधो। जे ॿुधाइनि त कननि खे आङुरी ॾियो, पोइ हिकिड़े वरी ॿिए हथु खयो। चई पर ॻाल्हि इहा आहे त असां त कोन ॿुधूं था, पर जॾहिं हू पढ़नि था त हाजी जेके अचनि था उहे त ॿुधनि था। त चई इन जो हल इहो आहे त वल गौफ़ी, माना पोइ उते तव्हां तूतारियूं गोड़ दोल वॼायो, ज़ोर ज़ोर सां कयो त हुनजे कननि ताईं इमाम जो आवाज़ु न पहुचे। लअल्लकुम तग़लिबून, त जीअं तव्हां ग़ालिब रहो, तव्हां सरदार रहो। अंग्रेज़नि जॾहिं हिंदुस्तान में आया त हुकूमत ई मुस्लमाननि जी, 1000 साल ताईं मुस्लमाननि हुकूमत कई हिंदुस्तान ते। त हुननि जेको आहे सो अचे चयो त कीअं मुस्लमान खां हुकूमत वठूं था, त इहे त जिहाद था कनि, त मारे छॾींदा असांखे। त हुननि वॾी रिसर्च कई, ऐं जेको आहे सो अंग्रेज़नि पाण में रिसर्च करे चयो त सिर्फ़ु हिननि जे जोश जज़्बे जो,
शहादत जो सिर्फ़ु सबबु क़ुर आहे। हे क़ुर सम्झी पढ़नि था, क़ुर पढ़नि था, तंहिंजे करे हिननि खे असीं डिफीट नथा ॾेई सघूं। तॾहिं अंग्रेज़नि इहो चयो त वञो ऐं हुननि खे वञी अहिड़ा मुला तयारु कयो जेके ॿ ॻाल्हियूं कनि। नंबर 1, इहो पहिरियों खंजर इस्लाम जे जिगर में, त क़ुर को तर्जुमे से न पढ़ो, पहिरियों खंजर। ॿियो, क़ुर के पढ़ने में अगर ज़ेर ज़बर की गलती करोगे तो काफ़र गुनाहगार हो जाओगे। ये 2 खंजर हयनि त माण्हू क़ुर खां परे थियनि। क़ुर खे तर्जुमे सां न पढ़ो, माना तव्हां अहिड़ी ॿोलीअ में पढ़ो जो तव्हांखे ख़बर ई न पवे त अलाह छा थो चए। ॿियो, तिलावत बि न कयो जे ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो गुनाहगार थींदो। अॼु ताईं चवनि था, ॿई चवनि था। अॼु ॾिसो न, तव्हां यूट्यूब ते वञो, ॿई ॻाल्हियूं कनि था। बाबा, ज़ेर ज़बर जी गुनाह उन खे थींदो जेको ॼाणे वाणे ज़ेर ज़बर जी ग़लती करे माना फेराईंदो। पर असां जहिड़ा माण्हू जेकॾहिं ग़लतीअ में ज़ेर ज़बर फिरी वेंदी त माना त कोन था फेरायूं, असांजी नियत बि कान्हे, अहमाल बि नी आहे, त पोइ छाजे लाइ गुनाह हुनखे थींदो। बाक़ी पढ़णु सही तरीक़े सां खपे, हिन में को शक कोन्हे। पर इहो चवणु त हथु ई न लाहियो मथां ज़ेर ज़बर जी ग़लती कयो, आहे त थींदी। असां अरब त कोन्हियूं, ज़ेर ज़बर ज़रूरु तकड़ में कंदासीं, ग़लती थींदी। हाणे चवनि था त क़ुर खे तर्जुमे न पढ़ो। इन जो उन जवाबु उलमा लिखियो आहे त जेकॾहिं फ़ज़ाइल ऐमाल पढ़ो था, जेको उलमा जी तसनीफ़ आहे उन में ट्रांसलेट त उहा पढ़ो था, उन में आयतूं बची थियूं वञनि, हदीसूं, उहो पढ़ो था, उहो जाइज़ आहे। लेकिन जिन आलमनि हिन क़ुर जो तर्जुमो कयो आहे, छा नथा पढ़ी सघूं? जॾहिं असां क़ुर जो तर्जुमो पढ़ूं था त असीं पंहिंजो त तर्जुमो कोन था कयूं। अमरोटी साहब कयो आहे, पंहिंजो डॉक्टर अमीर बख्श चन्ना कयो आहे, मौलाना मौदूदी कयो आहे, पंहिंजो यानी तकी उस्मानी कयो आहे। असां उहो था पढ़ूं न, असां पंहिंजो त तर्जुमो कोन था, जो गुनाहगार थींदासीं। ॿियो चवनि था ज़ेर ज़बर जी ग़लती करोगे तो काफ़र हो जाओगे। भाई, ज़ेर ज़बर की गलती जो जानबूझ करे ताकि उसकी माना में तब्दीली वाक़ हो जाए, ताकि माना तब्दील करके अपने मज़मूम मकासद पूरा करे, तो ये गुनाह है। गैर मुसलमानों का ताल्लुक़ तो कुरान के तर्जुमे से है और अरब हज़रात तो तिलावत सही करेंगे। हे जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो, शायदि ये हले जेकॾहिं वीडियो, हे जेको आहे विलियम ग्लेडस्टोन, इहो मां हे अंग्रेज़ीअ में लिखियलु आहे। इन हिंदुस्तान ते अचण खां अॻु में क़ुर हथ में खणी चयो, एज़ लॉन्ग आज देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। माना हे क़ुर मुस्लमाननि खे शहादत लाइ उभारे थो, इन खां फुरियो। इन ते जेको रेज़िस्टेंस कयो उहो कयो शेख अल हिंद मौलाना महमूद हसन। इन चयो त न, असां क़ुर पाक खे छॾींदासीं न, असां माना बि कंदासीं ऐं तर्जुमो बि कंदासीं ऐं पढ़ंदासीं। ॿुधो हे छा थो चए, हिन खे पोइ छा थियो, हीउ जो ईअं कयो त ॿियनि साथियुनि जेके हिन जा दुश्मन हुआ उन्हनि अंग्रेज़नि खे चुगली हईं त साईं तव्हां त चओ था त माण्हू क़ुर न तर्जुमो पढ़नि, हे त चए थो त न, असां तर्जुमो ॾींदासीं, माण्हुनि खे तर्जुमा ॾींदासीं। हाणे छा कयूं? चई ॿधी जेल में विझोसि। हिन खे खणी वञी कारे पाणी में विझी छॾियऊं। पोइ जॾहिं सफ़ा बीमार थी पियो, पोइ रहम जी दरख़्वास्त ते अंग्रेज़नि कढियुसि। जॾहिं मोटी आयो त जेका पहिरीं तक़रीर कई अथई, इहा जेको मौलाना तकी उस्मानी हिकिड़ो किताब में इन जो रेफरेंस ॾिनो आहे, त हज़रत शेख हिंद मौलाना महमूद हसन ने फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनवी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे। माना अंग्रेज़ कामयाब थी विया, मुसलमाननि खे क़ुर खां दूर करे विया, त हर जाइ ते मुसलमान तबाह थियनि। इसलिए मैं वहीं से अज़म लेकर, माना जेल मां इहो फ़ैसिलो करे आयो आहियां त अपनी बाक़ी ज़िंदगी इस काम में सिर्फ़ करूँगा। कहिड़े कम में? क़ुर करीम को लफ़्ज़नि माननि आम कंदुसि। माना मां आम माण्हुनि ताईं, बकरारनि ताईं, हारनि ताईं क़ुर जी माना पहुचाईंदुसि। ऐं ॿारनि जे लाइ लफ़्ज़ी तइलीम जा मकतबा हर बस्तीअ में क़ाइमु कंदासीं। ऐं बड़ों को अवामी दरस क़ुरान की सूरत में उसकी मानी से रोशनास कराया जाएगा और क़ुरानी तइलीमात पर अमल करे आमा। माना हाणे असां छा कयो आहे? डॉक्टर इसरार इहो चयो त मैं क़ुरान की चक्की फिरा रहा हूँ और हीरे आके लगेंगे। असां हिते हाणे हैदराबाद में 3 जाइनि ते उर्दूअ में ऐं 3 जाइनि ते सिंधीअ में तरावी सां गॾु कंप्यूटर में, जीअं मां तव्हांखे जरा माना ॾेखारियां पियो थो, इन माना कयूं था पिया। हाणे असां ॻोठनि में खणी विया आहियूं, उते बि स्क्रीन TV ॾिनी अथऊं, लैपटॉप ॾिनो अथऊं, ऐं उहे जेके आहिनि से माना क़ुर जी माण्हुनि ताईं पहुचायूं था। बिरिया रोड आहे, लाखा रोड आहे, मिठियाणी आहे,
केतिरनि जायुनि ते जाम शोरो आहे, इन्हनि जायुनि ते असां शुरू कयो आहे। त हे बि त मौलाना महमूद हसन इहा ई ॻाल्हि थो करे जेको असां शुरू कयो आहे। असां बि तव्हांखे आयत इन लाइ था ॾेखारियूं त जीअं तव्हांखे ख़बर पए, लेकिन उहो अंग्रेज़नि जा छाड़ता अॼु बि मौजूदु आहिनि जेके तव्हांखे चवंदा क़ुर का तर्जुमा नहीं करना, वो गुमराह हो जाओगे। हा हा सुभान अल्लाह, त माना जिन तर्जुमो कयो आहे उहो गुमराह करण लाइ तर्जुमो कयो अथनि, ऐं वॾनि वॾनि आलमनि जेको तर्जुमो कयो आहे माण्हुनि खे गुमराह करण लाइ कयो अथनि। ऐं ज़ेर ज़बर जी ग़लती जेको ॼाणे कंदो गुनाहगार थींदो। बाक़ी हिकिड़ो माण्हू वीचारे जी ॿोली कान्हे, जेकॾहिं थी वञे त तव्हां हुनखे चओ तिलावत बि न करे। उन खां पोइ अलामा इक़बाल बि साॻी ॻाल्हि कई त वो ज़माने में मोज़िस ते मुस्लमान होकर और तुम ख्वार हुए तारिक क़ुरान होकर। इहे आहिनि न वॾा वॾा उलमा ऐं मुफ़क्कर जेके सम्झनि था त अंग्रेज़ इहा साज़िश करे आया हुआ त मुस्लमान खे क़ुरान खां दूरि कजे, तंहिंजे करे असां हींअर बर्बादु आहियूं, असां में शिरक आहिनि। हे जो शिरक पैदा थियनि, जे क़ुरान जो इहे आयतूं असां माना सां पढ़ूं त इहे शिरक कयूं आहे। असांखे ख़बर आहे त अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि, हिते त कुझु बि कोन्हे को। पोइ जिते कुझु न आहे असीं छो वञूं हुते। बहरहाल ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अलाह ताला तव्हांखे हिमत ॾींदो ऐं मूंखे बि ॾींदो त असां हीउ प्रोग्राम कंटिन्यू कयूं पिया था। ज़ाहिर आहे त इंसान ते प्रेशर त पवे थो न, छो त मसइलो क़ुर जो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जो आहे। अल्हम्दुलिल्लाह, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आयत नंबर 267 में अल्लाह से फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िकू मिम्मा तय्यिबात मा कसब्तुम व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्द। तर्जुमा त ए मोमिनो जेकी कमायो तंहिंमां ऐं पिणु जेकी अव्हां लाइ ज़मीन मां पैदा कयूं तंहिंमां के सुठियूं शयूं ख़ुदा कारण ख़र्चु कयो। सुठियूं शयूं ईअं न त हाणे मिसाल तौरु अंबनि खे कीड़ो लॻी वियो आहे, दादा हे ग़रीबनि में विराए छॾ, न, सुठियूं शयूं। ऐं तंहिंमां के सुठियूं शयूं ख़ुदा कारण ख़र्चु कयो। इन मां ख़राबु शइ ख़र्चु करण जी नियत हिन हूंदे न करियो जो पाण उन में पंहिंजे अखियुनि ॿूठण खां असांखे वठण वारनि। तव्हांखे जेकॾहिं फिटल शयूं ॾिए या पारूथी मानी ॾिए या धप वारो बोर्ड ॾिए त तव्हां वठंदव? त चए थो तव्हां ईअं न कयो जेको पाण न वठो। ऐं ॼाणो त अलाह ताला अल्लाह गनियुन हमीद, अलाह ताला बेपरवाह साराहियल आहे। ए मुस्लमानो, शैतान यइदकुमुल फ़क़्र वल यामुरुल फ़हशा, शैतान तव्हांखे चवंदो अलाह जे रस्ते में ॾींदो, खुटी वेंदे, किथां खाईंदे, खुटी वेंदई। हींअर तुंहिंजा बैंक में किरोड़ फिक्स लॻो पिया, जे इन में हथु विझंदे पोइ थींदा 99,000, पोइ साईं वियो तुंहिंजो किरोड़। तंहिंजे करे शैतान तव्हांखे भउ ॾींदो आहे त अव्हांखे मतां सुञाईअ जो भउ ॾींदो ऐं अव्हांखे बेहयाईअ जे कम जो हुकुम कंदा, उते ख़र्चु थींदो। अलाह अव्हांखे पंहिंजे पारां बख़्शिश ऐं भलाईअ जो वादो ॾिए थो ऐं अलाह महिरबानी में कुशादगी वारो ॼाणंदड़ आहे, वासिउन अलीम। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो, यू तिल हिकमत मई यशा, जंहिंखे घुरंद तंहिंखे सम्झ ॾींदो आहे। सुभान अल्लाह, मां त चवां थो अलाह खे चओ अलाह साईं मूंखे बि सम्झ ॾे। चए थो जंहिंखे अलाह हिकमत या सम्झ ॾींदो आहे जंहिंखे चाहे, वमई यू तल हिकमत फ़क़त ऊतीअ ख़ैरन कसीरा, जंहिंखे इहा सम्झ ॾिनई न त सम्झो त हुन ॾाढी हुनखे चङाई ॾेई छॾी आहे। ऐं इहा ॻाल्हि सम्झ वारनि खां सां ॿियो कोन नसीहत वठंदो। जेके माण्हू सम्झनि था, IQ सुठी अथनि, इहे इन ॻाल्हि ते अमल कंदा। बाक़ी अलाह फरमाए थो, ए मुस्लमानो, मां अनफ़क़तुम मिन नफ़क़तन, अव्हां जेको माल ख़र्चियो था, उहो नज़र तुम नज़र या का बास बासियो था, फ़इन अल्लाह यालम, अलाह ॼाणे थो। मिसाल तौरु तव्हां चयो इनशा अल्लाह ताला मुंहिंजो फ़सुलु लहंदो त मां 4 बोरियूं ग़रीबनि खे ॾींदुसि या फलाणे खे ॾींदुसि, या बास था बासियो, ठीकु आहे, पर शर्ती बास न बासियो त साईं जेकॾहिं मुंहिंजे एकड़ मां 20 मण लहंदा त मां हिकिड़ी ॿोरी ग़रीब में ॾींदुसि, भई 20 खां घटि लथा त मां न ॾींदुसि। इहे अलाह खे शर्त क़बूलु कोन्हनि के। ऐं वमा लिज़ालिमीन मिन अंसार, बेशक अलाह ज़ालिमनि जो मददगार न आहे। इन तुबदू सदक़ात, चए थो जेकॾहिं ख़ैरातूं पधरियूं करे ॾियो, ॾेखारे ॾियो, त उहा बि सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं लिकाए ॾियो था त हा बि सुठी ॻाल्हि आहे। पर तव्हां तू हाल फ़ुक़रा फ़ो ख़ैरुन लकुम, पोइ अलाह ताला इन जे बदिले में छा कंदो, युकफ़िर अनकुम मिन सय्यातिकुम, इन जे बदिले में अलाह तव्हांजा गुनाह मटींदो जेके तव्हां कंदा आहियो, ऐं तंहिंजी अलाह ख़बर रखंदड़ आहे। बाक़ी हिदायत अलाह पंहिंजे हथ में रखी आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अलाह साईं क़ुर में चए थो लईस अलैकुम हुदाहुम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे हथ में बि हिदायत न आहे, तव्हांजो कमु आहे ॻाल्हि पहुचाइणु। अॻिते उहो माण्हू हिदायत हासिल करे थो नथो करे, अलाह जो मुंहिंजे हथ में आहे। तंहिंजे करे केतिरा हुआ जेके मके में मुस्लमान कोन थिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तंग कंदा, आख़िर ताईं लड़ायूं लड़ियूं उन्हनि सां। त चए थो हिदायत अलाह नबी करीम तव्हांजे बि हथ में न आहे, न को असांजे हथ में। या जेको मां दर्स कयां पियो थो, ज़रूरी न आहे त माण्हू ॿुधी ते अमल कनि। वला किन अलाह यहदी मन यशा, बाक़ी अलाह जंहिं ते खे चाहे उन खे हिदायत ॾिए थो। बाक़ी चए थो त जेकी कुझु माल जेको आहे, हल मां अरबीअ मां थो हिन मां कयां, चए थो वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन फल अनफुसिकुम, जेको तव्हां भली शइ ख़ैरात कयो था, अलाह जे रस्ते में ॾियो था, त इहे तव्हांखे पाण फ़ाइदो पवंदो। वमा तुनफ़िकू इला इब्तिग़ा वजह, ऐं ख़र्चु कयो था अलाह खे राज़ी करण लाइ, अलाह जी रज़ामंदी तलब करण सां अवई ख़र्चु न करियो। ऐं वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन युवफ़ इलैकुम, ऐं जेको कुझु माल ख़र्चियो उनजो सवा अव्हांखे पूरो ॾिबो ऐं अव्हां ते ज़ुल्म न कबो, फरमाए अलाह ताला फरमाए थो। बाक़ी कंहिंखे ख़ैरात ॾिजे, अहिड़नि फ़क़ीरनि खे ख़ैरात ॾियण लाइ जेके अलाह जे वाट में रोकियल आहिनि, माना सफ़र में आयल आहिनि, जेके मुल्क में सफ़र करे नथा सघनि। ऐं पर छा आहे त यह सबुल जाहिल अग्निया मिन ताफ़ुफ़, मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो हो त मिसकीन जी डेफिनेशन आहे, अलाह ताला रसूल सलाम ॿुधाई आहे त मिसकीन उहो आहे जेको जेतिरो कमाए थो ख़र्चु वधीक अथसि, पर कंहिंखां घुरे कोन थो। हाणे इहो मिसकीन तव्हां सुञाणे वेंदव हुनजे चहिरे मां, तारफ़ हुम बि सीमा हिम, तव्हां हुनखे ॾिसी सुञाणे वेंदव त हीउ मिसकीन आहे पर घुरे कोन थो। ऐं तंहिंजे करे वरी जेको फ़क़ीर आहिनि उहे आहिनि जेके ख़र्चु करे नथा, कमाए नथा सघनि, माना बीमारी अथनि, टीबी अथनि, घर में पिया आहिनि, खंघनि वेठा, करे नथा सघनि, त पोइ पर वरी बि कंहिंखां नथा घुरनि। त इहा सभु जाहिल अग्निया में तफ़, जेको जाहिल आहिनि न, सो चवंदा हे त घुर ई कोन थो, माना हिन वटि सभु कुझु आहे, इहे जाहिल आहे। ऐं जेको अलाह वारो आहे उहो उनखे सुञाणे ऐं उनजी ज़ोरीअ मदद कंदो, मिसकीन खे चहिरे मां सुञाणे उनजी मदद कंदो। लेकिन जेको जाहिल आहे, जेको क़ुर खे पढ़ियो कोन्हे, जंहिंखे माना कान कई अथई, उहो जाहिल आहे। उहे चवंदा त अग्निया माना पैसे वारो आहे, मिन घुर ई कोन थो, पर चए थो तारफ़ हुम बि सीमा हुम, ए नेक शख़्स तूं हुननि खे पेशाननि मां सुञाणे वठंदे, या असल उनास इलाफ़ा माण्हुनि खां चंबड़ंदी माण्हू पिनंदा कोन्हनि। वमा तुनफ़िकू मिन ख़ैरिन, तंहिंजे करे जेको तव्हां हलाल मां ख़र्चु कंदव अलाह जे रस्ते में ॾींदव, फ़ इन अलाह बि अलीम, अलाह सॼो तव्हांजो रिकॉर्ड रखे थो, अलाह सभु शइ ॼाणे थो। हिकु दफ़े इहा हदीस शरीफ़ अचे थी त जेको आहे सो हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु फरमाए थो त मुंहिंजी माउ मोहतरमा मूंखे हिकु ॾींहुं नबी करीम जे ख़िदमत में मोकिलियो त कुझु वठी अचीसि। चई मां नबी साईं जे ख़िदमत में हाज़ुर थियुसि, पाण सलाह अचे वेही रहियुसि, पाण मूं तरफ़ चहिरे अनवर करे फरमायो त जेको माण्हू बेपरवाह थी थो वञे, माना माण्हुनि जे माल दौलत ॾे नज़र नथो रखे, त अलाह ताला उनखे गनी मालदार कंदो। ऐं जेको शख़्स पिने थो, पिनण खां बची थो वञे, त अलाह पाक उन जी पिनण खां महफ़ूज़ थो रखे। पर जंहिं वटि हिकिड़ो ओकियो हाणे हिकिड़ो करंसीअ जो अमाउंट आहे, माल आहे, उहो अथसि घर में, उन जे बावजूद बि मांगे पिने थो ऐं माण्हुनि खे चंबड़ी थो पवे, त उहो ॾोही आहे। त मां सोचियो, चए थो ही त आऊं त वठणा, मूं चयो मूं वटि हिकिड़ी जेका आहे ॾाची आहे, उहा त ओके खां मथे आहे, त पोइ मां छो घुरां नबी साईं खां, ऐं चई मां ईअं मोटी आयुसि। बाक़ी अलाह फरमाए थो अल्लज़ीन युनफ़िकू त अमवालहुम बिल्लैल वन्नहार सिरन व अलानिया, जेके ॾींहं राति अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था, पोइ ॾेखारे कनि या लिकाए कनि, फलहुम अजरुम इंद रब्बिहिम, पोइ इन्हनि जे लाइ अलाह वटि वॾो अजुरु आहे, वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़ुन। ऐं इन अलाह जे रस्ते में ॾियण जे करे हिन दुनिया में बि इहे बहादुर थी वेंदा, ख़ौफ़ ख़तमु थी वेंदुनि, ऐं डिप्रेशन या गम कोन थींदनि कंहिं शइ जे करे, खिलंदा वतंदा, मुश्कंदा वतंदा। इहा इनाम आहे अलाह जे रस्ते में ॾियण जे लाइ। बाक़ी अल्लज़ीन याकुलून रिबा, बाक़ी जेके व्याज खाइनि था, व्याज जो छा मतिलबु आहे? क्लियर डेफिनेशन व्याज जी आहे त तव्हां वटि को मिसकीन अचे ऐं तव्हांखे चवे त साईं मूंखे ॿारु मुंहिंजो बीमार आहे, या मुंहिंजे अस्पताल में पई आहे, या फलाणो आहे,
मूंखे 20,000 खपनि था, त पोइ तव्हां चयो हा दादा मां 20,000 ॾियां थो, पोइ जेसि ताईं मोटायूं उन ते 2,000 महीनो मां वठंदुसि। इहो आहे व्याज। बाक़ी हाणे बैंकुनि में हिननि में इहो कॉम्प्लिकेटेड थी वियो आहे, इहा मां नथो फतवा ॾेई सघां, मां त सिधी सही फतवा त जेकॾहिं तव्हां खां को मिसकीन को उधर वठे थो ऐं तव्हां उनखे इन शर्त ते ॾियो था त इन तां मां तोखे हर महीने 2,000 या 1,000 वठंदुमि जेसि ताईं मोटाईंदे पोइ बसि, त इहो जेको सो जाइज़ कोन्हे। मां हिकिड़ी स्कीम शुरू कई थर में, मां किथां बचाए कोई 15 लख मां सेव करे वियुसि ऐं उते छा त आम तौरु थरी फाथल आहिनि वाड़ियनि वटि। पोइ मां वञी हिकिड़े 2-3 नौजवाननि खे चयो त तव्हां कुझु मिड़ी लिस्ट मूंखे ठाहे ॾियो। पोइ हू लिस्ट कोई 25-30 थरियुनि जी ठाहे आया त फलाणे वाणे वटि मुंहिंजो इहो सोन रखियलु आहे ऐं मां हेतिरो कर्ज़ु वरितो आहे। पोइ मां उन्हनि थरियुनि खे चयो त ॿुधो ॻाल्हि ॿुधो, आऊं तव्हां खां उहो तव्हांजो कर्ज़ु लाहियां थो ऐं सोन तव्हांखे वापसि ॾियां थो, पर मां व्याज कोन, पर इहा ओधर थी मूंखे आस्ते आस्ते पंहिंजी ओधर मोटाए ॾिजो। इन्हीअ ते हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान थरी मूं रखियो छोकिरो ऐं उन्हीअ खे सॼो रजिस्टर ॾिनमि, सॼो कमु कयुमि। पछाड़ीअ में पोइ हुनखे जेके क़िस्तूं मिलनि पियूं, आख़िर 3 महीने मूं डायो, मूं चयो घणियूं क़िस्तूं जमा थियूं, चयूं हेतिरियूं अलाए घणा, चई 2,75,000 जमा थियूं। मूं चयो चई पर उहे मां खपाए छॾिया। मूं चयो चई मुंहिंजो बाबो मरी वियो सो ख़ैरात में खपाए। अड़े मूं चयो चोरी करे मुंहिंजा पैसा तूं ख़ैरात में खपाया? उन खां छोरो जो भॻो थो, रजिस्टर बि गुम हो, मुंहिंजा पैसा बि विया, पर मूंखे अलाह ॾींदो। पर इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे त कंहिंजो कर्ज़ु लाहियो ऐं ओधर करे लाहियो। पहिरीं त मुफ़्त में लाहियो, हाणे मुंहिंजो त सॼो मुफ़्त में 15 लख हलिया विया, पर तव्हां इहो कर्ज़ु बि लाहे सघो। ईअं न त हथ ई कर्ज़ु ॾेई वरी चओ त ॾोखड़ ॾे, इहो आहे व्याज। इहा हाणे आहे त मां पढ़ां थो, इहो सम्झो दिमाग़ में। चए थो जेको इहो व्याज खाइनि था इहे जॾहिं क़बरुनि मां उथंदा, इला कमा यक़ूम लही त ख़बतूं शैतान में त चरिया थी उथंदा। छाकाणि त इहे व्याज खोर चवनि था त वापारु व्याज जहिड़ो ई आहे। हे जेके असांजा हिंदू भाउर उमरकोट में माण्हुनि जूं इहे दूरियूं सोन रखे उन्हनि खे व्याज ॾियनि था वरी वठनि था, इहे त चवनि त असांजो बिज़नेस आहे। बाबा हिंदुनि जे असली मज़हब में बि इहो बिज़नेस कोन्हे को। चवनि था त जेको सो इहो बिज़नेस आहे, अलाह भई अलाह बिज़नेस खे हलाल कयो आहे ऐं व्याज खे हराम कयो आहे। पोइ अलाह चए थो फमन जाह मोइज़तु में रबी, पोइ जंहिं ताईं हीअ आयतूं पहुचनि थियूं फंतहा, तंहिंजे करे व्याज छॾे ॾियो। फलहू मां सलह, बाक़ी जेकी तव्हांजो एक्चुअल हुनखे पैसो ॾिनल आहे उहो तव्हां भली वठो। उहो अमर हू इल्लाह, ऐं आख़िरत में कमु अलाह ॾांहुं सौंपियल आहिनि। जिन हीअ आदत न छॾी से दोज़खी आहिनि, उहे मंझि सदाईं रहण वारा आहिनि। मां हिंदू भाउरनि खे ॿाहूं थो ॿधां, तव्हांजे मज़हब में अलाह जे वास्ते इहो तव्हां व्याज ॾोकड़नि ते न ॾियो। जेकॾहिं कर्ज़ु ॾियो था त अलाह तव्हांजी मदद कंदो, या त न रखो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, आकिल रिबा तर्जुमो थो कयां त सूद खाइण वारा, खाराइण वारा, लिखण वारा, उनजी गवाही ॾियण वारनि ते अलाह जी लानत आहे, ऐं इरशाद फरमाई सभई गुनाह में बराबरि शरीक आहिनि। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अते अलाह फरमाए थो यमहकुल्लाह रिबा, अलाह व्याज जो खटियो नास थो करे। इहो जेको तव्हां व्याज वठो था इन जो खटियो नास थो करे, पर युरबी सदकात ख़ैरातुनि खे वधाए थो, तव्हांखे रिज़्क में वधाए ॾींदो। अलाह सभु कंहिं बेशुकर गुनाहगार खे दोस्त न रखंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाह जी असांखे ॻाल्हि ॿुधाई आहे। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उर्दूअ में मां तर्जुमो थो कयां, जंहिं पंहिंजे पाक कमाईअ मां हिकिड़ी कतल जी ॻड़ी सदको कयईं त अदाए खा, वठि साईं कतल जी ॻड़ी हिकिड़ी, अलाह ताला उन ॻड़ीअ खे हथ में थो करे, साॼे हथ में अलाह जी इहा पाक कमाई क़बूल थो करे, ऐं पोइ उन ख़ैरात वारा उन कतल जे ॻड़े खे पाले थो। जीअं तव्हां को नंढिड़ो को ॾाची या पंहिंजो गाबो पालींदा आहियो, ते एसि ताईं जो उहा खखड़ जी ॻड़ी ख़ैरात में पहाड़ जेतिरी थी वञे। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी अलाह फरमाए थो इन लज़ीन आमनू व अमल सालिहा, जिन ईमान आंदो चङा कम कया, निमाज़ पढ़ियाऊं, ज़कात ॾिनऊं, तिन लाइ सनस पालणहार वटि सदन अजुर आहे, ऐं न की खेनि को भउ आहे ऐं न की ग़मगीन थींदा। ए ईमान वारो अलाह खां ॾिजो, जेकॾहिं अवीं अलाह ऐं रसूल खे मञींदड़ आहियो, त जेकी व्याज मां रहिया सो छॾियो, जेको व्याज आहे उन मां उहे शयूं छॾियो। पर जेकॾहिं ईअं न कंदव फ़ इन लम तफ़लू, जे इहो न कंदव फ़ अज़नू,
त पोइ बिहरबिन जंग जो ऐलान थो कजे मिन अल्लाह, अलाह जे तरफ़ां ऐं अलाह जे रसूल जे तरफ़ां। व इन तुबतुम फलकुम रूस अमवालकुम, हाणे जेकॾहिं तौबा कयो था त जेको तव्हां कर्ज़ु न उहो तव्हांखे मिलंदो, पर व्याज न वठो। वला ला तज़लमून वला तुज़लमून, न तव्हां सां ज़ुल्म थिए ऐं न तव्हां ॿिए तां ज़ुल्म कयो, छो त व्याज ज़ुल्म आहे। हा, जेकॾहिं जहिड़े तव्हांजो कर्ज़ु आहे, जेकॾहिं कर्ज़ी सुञो आहे त उनखे मोहलत ॾियो। हाणे हुन खां व्याज त 2000 ॾियणु आसानु आहे, पर 20,000 त नथो ॾेई सघे, त पोइ चए थो इनकान ज़ू उसरतिन, जे उन वटि सुञो आहे फ नज़रतुनि इला मईसर, त उन खे थोरी मोहलत ॾियणु लाज़िम आहे। वन त सदकू, पर जे एॾो ग़रीब आहे त छॾे ॾियोसि, इन खे छॾे ॾियो। ख़ैरुन लकुम इन कुंतुम तालमून, त अलाह इन लाइ बहितर आहे जेको तव्हां कयो था। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में चङो वक़्तु थी वियो आहे। अलाह ताला तव्हांखे इस्तिक़ामत ॾींदो, सबुरु ॾींदो, तव्हां ॿुधंदव। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरे बकरा जे आख़िर में पहुता आहियूं। रब साईं फरमाए थो, लिल्लाहि मा फिस समावात व मा फिल अर्द, यानी जेकी आसमाननि में आहे, ज़मीन में, असां अलाह जी प्रॉपर्टी आहे। वन तुबदू मा फी अनफुसिकुम व तुख़ू, बाक़ी अलाह प्रॉपर्टी त अलाह जी आहे, पर चए थो तव्हांजे दिलि में जेकॾहिं का शइ लिकायो था या ज़ाहिर कयो था, युहासिबकुम बिहिल्लाह, इन जो बि तव्हांखे अलाह खे हिसाबु ॾियणो आहे। फ़यग़फिर लिमन यशा व युअज़िब मन यशा, अलाह जी मर्ज़ी आहे, कंहिंखे मग़फ़िरत करे, कंहिंखे अज़ाब करे। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, बेशक अलाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। बाक़ी पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं जेकी संदसि पालनहार खां लाथो वियो, सो उन मञियो आहे। ऐं मोमिननि बि, हे जेको क़ुर पाक नबी करे लाथो वियो आहे, नबी साईं बि हिन खे मञियो आहे, मोमिननि बि, ऐं सभु कंहिं अलाह, संदनि मलाइकनि, संदनि किताबनि, रसूलनि खे मञियो। चवनि था त ला नुफ़रक़ बैन अहद मिन रुसुली, असां सभिनी रसूलनि जी इज़त था कयूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि असांखे प्यारो आहे, उनजी इज़त कयूं था। मूसा अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, सभिनी, असां इन में फ़र्क़ु कोन था कयूं। वकालू, ऐं चवनि था उन्हनि जी उमत में जेके नेक हा सहाबिया, चवां समेना, असां अलाह जो क़ुर ॿुधो, अताना, असां इन ते अमल कयूं था, असां इन जा हुकुम मञूं था। ग़ुफ़रानक, इहे असांजा पलणहार, तुंहिंजी बख़्शिश घुरूं था, ऐं तो ॾांहुं असांखे मोटिणो आहे। पोइ अलाह ताला चवे थो, ला युकल्लिफुल्लाह नफ़्सन इल्ला वुसहा, चए थो मां तव्हांखे जेतिरो तव्हांखे ताक़त इन खां वधीक त तव्हांखे कोन थो चवां त तव्हां 2 टंगूं मथे खणी बीही रहो, या अहिड़ो कमु कयो जेको तव्हांजे वस में कोन्हे, या एॾो पैसो जो तव्हां वटि आहे ई कोन, या जेको सॼो घर ॿुहारे ॾेई छॾियो, बुख ते वेही रहो। चए थो ला युकल्लिफुल्लाह नफ़्सन इल्ला वुसहा, अलाह कंहिंखे संदसि वस धारां तकलीफ़ न ॾींदो आहे। ऐं जेको चङो कमाईं सो संदसि फ़ाइदे लाइ आहे। जेको तव्हां कमु कयो था अलाह जी चङाई लाइ, तव्हांजे फ़ाइदे लाइ। ऐं जेकॾहिं बुछड़ो कमाई सो मथिस आहे। इहे असांजा पालणहार छा था चवनि, रबना, इहे असांजा पालणहार, ला तुआख़िज़ना इन नसीना अख़्ताना, बाक़ी हाणे तोखां ॿाहूं था ॿधूं त असां खां जेकॾहिं का वेसर में ग़लती थिए, या का असांखां चुक थी वई आहे, माफ़ु ज़रूरु कजांइ, अलाह ताला खां असीं घुरूं था। ऐं वरी थो चवे, रबना ला तहमिल अलैना इसरन, ए पालणहार, असां ते एॾो वज़न न रखजांइ, कमा हमल तऊ अलज़ीन क़बिलना, जो अॻियनि ते रखे थो उनखे बर्बादु कयो। रबना वला तुहमिलना, अलाह खे अलाह साईं असां ते एॾो बार न रखजांइ, मा ला ताक़त न, जो असीं खणण जी सघ बि न हुजे। वफ़ अन्ना, अलाह साईं असांखे माफ़ु कर। वक़्फ़िर लना, असांखे बख़्श कर, ऐं असां ते महिर कर, तूं असांजो साईं आहीं, तुंहिंजे तंहिं करे असांखे काफ़र टोलीअ ते सोभ ॾे। इहा असां सूरे बकरा ख़तमु कई। सूरे बकरा क़ुर जी चोटी आहे, ऐं आयतल कुर्सी वरी उन सूरे बकरा में सॼे इन सूरतुनि जो सरदार आहे, जेको तव्हांखे अॼु मूं एक्सप्लेन करे ॿुधायो आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह हलूं था सूरे आले इमरान ते। रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना अलाह खां सवाइ कोई इबादत लाइक़ु न, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि तव्हां न सॾींदव। हा, कंहिंखे सॾींदव जेको सॾु नथो ॿुधे, बाक़ी जेको सॾु ॿुधे थो ऐं उन वटि उहा शइ आहे, उन खां तव्हां वठी सघो था। माउ खे चवंदव अमा मानी ॾे, जे माउ वेठी आहे चुल्हि ते, ॿुधे थी ऐं मानी पचाई ॾींदी, इन में ॾोह कोन्हे को। पर जेकॾहिं माउ, तव्हां वेठा हैदर, माउ वेठी आहे लाड़काणे में, ऐं हितां चओ अमा मानी ॾे, त इहो शिरक आहे। छो त जॾहिं ॿुधई कान थी,
त पोइ अलाह त कान्हे, अलाह त सभु ॿुधे थो, साह जे रंग वेझो आहे, हूअ कीअं ॿुधंदी? ऐं जे तव्हांखे यकीन आहे त मां अम्मा ॿुधे थी ऐं वरी यकीन अथव त मानी मूंखे पहुचाईंदी, कीअं पहुचाईंदी? TCS कंदी? इहो शिरक आहे। जॾहिं केरु नथो ॿुधे त उन खां घुरणु शिरक आहे। जंहिंजे हथ में प्रॉपर्टी कान्हे उन खां घुरणु शिरक आहे। त अलाह फरमाए थो अलाह ला इलाहा इल्ला हू, अलाह ई आहे जो हर इबादत लाइक़ु आहे, उन खां घुरिबो। अल हयुल क़यूम, सदाईं जेरो ऐं पावर में आहे। नज़ल अलैकल किताबिल हक़, हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे इहो किताबु सच सां तव्हां ॾे मोकिलियो अथई। मुसद्दिक़ल लिमा बैन यदई, ऐं हीउ क़ुर अॻियनि क़ुराननि खे बि सचो करे थो। वंज़ल तौरात वल इंजील, ऐं तौरात यहूदियुनि ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, इंजील ईसा ते लाथई। हिन में कोन्हे, पर साबईन माना हिंदू भाउर जेके आहिनि उन्हनि जा बि जेके ऋग्वेद आहिनि इहे बि भॻवान वटां माना ख़ुदा वटां आयल आहिनि। छो त इन्हनि जूं तमामु घणियूं आयतूं साॻियूं क़ुर वारियूं आहिनि। छो त क़ुर जेको आहे सो इन्हीअ जूं बाइबल में सभु अलाह त साॻियो ई आहे न, सिस्टम साॻियो आहे, तंहिंजे करे हुन हुकुम तक़रीबन साॻा ॾिना आहिनि, पर टाइम जे वेरिएशन जे करे हुन शयुनि में तब्दीली कई आहे। इन अलाह ला यख़्फ़ा अलैहि शैइन, बेशक अलाह ते का शइ न की ज़मीन में आसमान में ॻुझी रहंदी आहे। ऐं हुअ लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, जॾहिं तव्हां माउ जे पेट में ॿारु पैदा थिए थो त रहम में उनजी शिकिल जीअं वणेसि तीअं ठाहे, सुहिणो करे, नकु वॾो करे, कारो करे, रंगु अछो करे, अलाह जी मर्ज़ी आहे। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम, बेशक उन खां सवाइ कोई इबादत लाइक़ु न आहे, उहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। चए थो हुअ लज़ी अंज़ल अलैकल किताब, अलाह उहा जंहिं तव्हां तो ते ई क़ुर लाथो, हाणे जंहिं मां के आयतूं मुहकम आहिनि ऐं उनजी माना साफ़ आहे, उहे किताब जो असुलु आहिनि। ऐं ॿियूं आयतूं मुतशाबिह आहिनि, कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां हींअर सम्झी न सघंदव। मिसाल तौरु अलाह साईं फरमायो आहे इन समावात वल कानता रतका, माना ज़मीन आसमान सॼो काइनात ॻंढियल ई पाण में, फतख़नाहुमा माना पोइ असां बिग बैंग कयो। हाणे इन जी माना केरु कंदो या? जॾहिं हीअ बिग बैंग जी थ्योरी आई ऐं साइंसटिस्ट ॾिठो त काइनात सॼी ॻंढियल ई, पोइ बिग बैंग थियो आहे त थियो आहे। हाणे इहे आयत जी माना उन ज़माने में केरु कंदो, केरु सम्झंदो? त इहे आहिनि मुतशाबिहात। मुतशाबिहात माना अहिड़ियूं आयतूं जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी त इहा शइ ख़बर। मिसाल तौरु हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो त हिन बल्कीस राणीअ जो तख़्तु खणी अचो, त जिन वेठो, उन चयो त मां 4-5 कलाकनि में खणी, जेसिताईं तव्हांजी मजलिस हले पई थी त तव्हां उथंदड़ खां अॻु में खणी ईंदुसि। पर हिकिड़ो शख़्स हो जंहिं वटि अलाह टेक्नोलॉजी ॾिनी, इल्मु हुअसि, छो त अलाह वारो इल्मु कंहिंखे बि ॾेई सघे थो। हुन चयो त सुलेमान अलैहिस्सलाम तव्हां अखि छिंभंदे तख़्तु अची वेंदो। अखि जो छिंभे त वाक़ई तख़्तु साम्हूं पियो आहे। त सुलेमान अलैहिस्सलाम छा थो चए त हीअ जेको शइ थी आहे, मूंखे अलाह आज़माए थो त मां अलाह जो शुकुरु कयां थो या नथो कयां, त इहा कहिड़ी शइ हुई? ऐं वरी जॾहिं उहो बल्कीस आई आहे त हज़रत सुलेमान सलाम पंहिंजे साहब में चयो थोरो रंग मटायोसि, पोइ हुनखे ॾिसीनि भला हे तख़्त जे बारे में छा थी चई, इहो तुंहिंजो? चई लॻे त अहिड़ो ई थियो, पर इन जो मतिलबु न आहे त संदसि तख़्तु चोरी थी वियो। उहो उतां आई आहे, पंहिंजो तख़्तु ॾिसी आई आहे, जे उहा तख़्तु चोरी थी हेॾे रखनि हा त रड़ियूं कंदी अचे हा त मुंहिंजो तख़्तु चोराए छो खणी आया हो। माना इहा क्वांटम एंटेंगलमेंट आहे, त माना ॿ शयूं एट अ टाइम हिकिड़ी जाइ ते थी सघनि थियूं, जेके हींअर एक्सपेरिमेंट कनि था त केतिरा प्रोटॉन ऐं इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि से ॿिनि जायुनि ते ॾिसनि था, साॻी शइ हुन पासे बि आहे। त इहे शयूं किथां ईंदियूं? इन्हनि जो एक्सप्लेनेशन किथां थींदी? तॾहिं थो चए त हिकिड़ियूं त आहिनि चिटियूं क़ुर जूं आयतूं आहिनि जंहिंजी माना में को मसइलो ई कोन्हे को। मिसाल तौरु अलाह फरमाए थो कई मिन आयतन फि समावात वलर्द यमरून अलैहा वहुम अना मुरिदून, माना चए थो त तव्हां अलाह जूं केतिरियूं शयूं ॾिसो पिए था, अलाह जी टेक्नोलॉजी ॾिसो पिए था। मिटी आहे जंहिंमें रुॻो दाणो था कणिक जो त कणिक थी निकिरे, जे अंब जी खखड़ी त अंब थो निकिरे, मिठाण थो निकिरे, लीमा था निकिरनि, त चए थो अलाह जूं आयतूं वञो था पर इहो तव्हां ते असरु कोन थियूं कनि। हाणे हीअ आहे मुहकम आयात, हिन में का गुंजाइश कान्हे सोचण जी। त अलाह चाहे थो त इन जी मानाऊं साफ़ आहिनि, पर के मुतशाबिह आहिनि। पोइ छा आहे अमल लज़ीन फी कुलूम ज़ैगुन, पोइ जंहिंजे दिलि में बीमारी आहे, न को साइंस जो इल्मु अथसि, पोइ उन्हनि मुतशा जो अजीब मानाऊं कंदा। तंहिंजे करे यतबियून मां तशाब मिन इब्तिग़ा फितनत व इब्तिग़ा तावीलो, पोइ वरी पंहिंजूं मानाऊं कढंदा, पंहिंजे लाइ कुझु शयूं कढंदा। जॾहिं की अलाह फरमाए थो वमा यालम तावील इल्लाह, इन जी माना ज़ाहिर अलाह ई ॼाणे थो, जेका अॻिते हली साइंस जे तरक़ीअ सां इन आयतूं साफ़ ज़ाहिर थींदियूं। पर रासिखुन फिल्म जेके इल्म में पका आहिनि से चवंदा आहिनि त इन्हनि खे मञोसीं, इहा आयत असांखे
हींअर सम्झ में नथी अचे पर मञूं था इहे मिड़ई असांजे पालणहार वटां आहिनि ऐं ध्यानु वारनि खां ॿियो को नसीहत न वठंदो आहे जी वमा यज़कर इला उल लबाब अकुल वारा इन शयुनि खे सम्झंदा आहिनि। तंहिंजे करे रसूल सलाम फरमाए थो त जेकॾहिं तव्हां अहिड़ा माण्हू ॾिसो जो क़ुर जे इन्हनि मुतशब आयतुनि मां अजीब अजीब मानाऊं कढनि था त पोइ उलाइक लज़ी समल्ला अलाह इहे था नाला वठो फज़ उन्हनि खां भॼी वञो इन्हनि खे याने जेके इहे इन मां अटकलूं करे पंहिंजा ॾोकड़ साबित कनि ऐं पेतियूं साबित कनि आयतुनि जो मतिलबु कढी त इहे आहिनि इन्हनि खां डिॼो तव्हां हिन खां भॼो परते। अॻिते अचे थो इहे असांजा रब ना ला तुज़ कुलूबना बाज़ हदैतना इहे असांजा पालणहार जॾहिं तूं असांखे न आयत हिदायत ॾिनी पोइ असांजे दिलनि खे ॾिंगाई न ॾिजांइ असांजे दिलनि खे फेराइजनि ऐं पाण वटां असांखे ॿाझ अता कर छो त तूं बख़्शणहार आहीं। इहे असांजा पालणहार रबना इनक जामिउ लिनास लियौम ला रईब फी इहे असांजा पालणहार तूं उन ॾींहं में माण्हुनि खे गॾु कंदड़ आहीं जंहिंमें को शक न आहे छो त अलाह पंहिंजे अंजाम खे न फेराईंदो इन अलाह ला युखलिफुल मियाद अलाह छो फेरे जॾहिं चए थो मां क़यामत कंदुसि चए थो मां जन्नत ॾींदुसि चए थो मां जहन्नम कंदुसि त छो फिरंदो पंहिंजे वाइदे तां हू त ग़नी आहे न हुनखे वाइदे तां फिरणु कमज़ोरी हूंदी आहे त अलाह खे अहिड़ो ताक़तवर आहे अलाह साईं छो पंहिंजे वाइदे तां फिरंदो। बाक़ी इन लज़ीन कफ़रू बाक़ी जेके नथा मञनि कुफुर था कनि लन तुगनी अनहुम अमवालहुम न उन्हनि जो माल उन्हनि खे कमु ईंदो वला औलाद हुम न को औलाद मिन अलाह शइ अलाह जे आॾो ज़रो बि उलायक वक़ूद नार इहे दोज़ख जो ॿारण थींदा। साॻिरे में अलाह फरमाए थो कदा बि आल फिरौन उन्हनि जो हाल फिरौननि जे ऐं उन्हनि जे हाल जहिड़ो आहे माना फिरौननि जहिड़ो ई मिसाल असांखे थो ॾिए जंहिंखां अॻु आहे उन्हनि असांजे आयतुनि खे कूड़ो भायो चवंदा आहिनि असां नथा पढ़ूं असांखे जेको आहे ऐं अख़ज़मुल्लाह बि ज़ुनून पोइ अलाह सन गुनाहनि सभु वाक़िअनि पकड़ियो अलाह सख़्तु सज़ा ॾींदड़ आहे। तंहिंजे करे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि खे चओ त सिघो हीणा थींदो ए काफ़रो उहो टाइम ईंदो जे तंहिंजे मथां इस्लाम जो ग़लबो थींदो ऐं दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदव ऐं इहो बुछड़ो हंधु आहे। हाणे अलाह ताला सूर बदर जी लड़ाई जो थोरो अहवालु थो ॾिए इहो अॻिते ईंदो इनशा मां कॾहिं हिकु ॿिनि ॾींहंनि में इहो बदर खे क़ुर मां तव्हांखे चिटो ॾसींदुसि उनजी स्टोरी छा आहे पर हींअर छा आहे त जॾहिं बदर में मुस्लमान ऐं काफ़र विढ़नि पिया त हू टीणा हुआ हे 300 खन उहो 1000 खन हा लेकिन अलाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम कयो त तव्हां मुस्लमाननि जी मदद कयो ऐं छा कयो जो सौंटा खणी उन्हनि खे कंध ऐं पुठियुनि वारा ठोकियो त हाणे काफ़र जॾहिं विड़े पियो मुस्लमान सां साम्हूं त पोयां वरी कंध में धक पिया लॻनिसि इन्हीअ मां काफ़रनि इहो इंक्लूड कयो त मुस्लमान असांखां तइदाद में ॿीणा आहिनि सो इहो हाणे क़ुर में अचे थो कद कान लकुम आयतुल फिल फियते निल तकता इन्हनि ॿिनि टोलियुनि जे पाण में वेड़ करण में अव्हां लाइ बेशक निशानी आहे हिकिड़ी टोली अलाह जे वाट में विढ़ी ऐं ॿी काफ़रनि जी हुई पर उहे मुस्लमाननि खेनि पंहिंजो ॿीणो अखियुनि जे ॾेढ सां ॾियो माना हू मुस्लमाननि खे ॿीणो पिया सम्झनि ऐं अलाह जंहिंखे वणे तंहिंखे पंहिंजी मदद सां सघ ॾींदो आहे छो त उन में सम्झ जे अखियुनि वारनि लाइ इबरत आहे। अलाह अॻिते फरमाए थो ज़ुय्यिन लिन्नास हुब शहवात मिन निसा वल बनीन वल कनातील मुक़ंतरत चए थो त माण्हुनि ऐं ज़ालुनि ऐं पुटनि ऐं सोन ऐं चांदीअ जे वॾनि वॾनि सथियलनि ढेरनि निशान कयल घोड़नि ढोरनि पोख जे सदनि जो प्यारु सींगारियो वियो आहे इहे ॾाढो माण्हुनि खे वणनि थियूं सभई शयूं लेकिन ज़ालिक मताउल हयात दुनिया इहो दुनिया जी हयातीअ जो सामान आहे ऐं अलाह वटि चङो मोटण जो हंधु आहे। ए पैगंबर चओ त आउं उन खां भली शइ जो तव्हांखे ॾसु ॾियां पहिरियों ई त जिन शिरक खां पाण बचायो तिन लाइ संदसि पालणहार वटि जन्नत आहे जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि मझाऊं सदाईं रहण वारा आहिनि पाक ज़ालूं ऐं अलाह जे पारां राज़ पोइ हूंदो ऐं अलाह बाननि खे ॾिसंदड़ आहे। ऐं जेके चवनि था कहिड़ा आहिनि अलाह जा बाना जेके चवनि था रबना इन्नना आमना अलाह साईं हाणे त असां कन्विंस थी विया आहियूं असीं तो ते ईमान आंदो आहे अलाह जे रसूल जेके असांखे सुनत ॾसी आहे एॾी वणे थी असांखे क़ुर असांखे मुतासिर करे छॾियो आहे पर इंसान आहियूं ग़लती सलती थी सघे थी फ़क़्फ़िर लना ज़ुनूबना
पर तंहिं करे असांजा ॾोह बख़्शिजांइ व किना अज़ाब नार ऐं बाहि जे अज़ाब खां बचाइजांइ। बिल्कुलु असांखे इहो बि चवणु खपे। इनशा ब्रेक वठूं था, पोइ ब्रेक खां पोइ आख़िरी सेक्टर पूरो कंदासीं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बाक़ी हाणे 15 मिंट बर्दाश्त कयो, पर हिन में ॾाढी अहम हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां थो मां। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरे आले इमरान जी आयत नंबर 17 तमामु अहम आयत आहे ऐं इनखे मां थोरो एक्सप्लेन कंदुसि तव्हांखे। असाबरीन माना मुड़ुसु माण्हू, व सादिकीन सचा, व कानतीन ऐं ताबदारी कंदड़ अलाह जी, वल मुनफ़कीन ऐं सख़ी अलाह जे रस्ते में ख़र्च करण वारा, व मुस्तग़फ़रीन ऐं ॾोह बख़्शाइण बिल असार फजुर जे टाइम ते, सहरीअ जे टाइम ते। इहा सहरी छा आहे? अॼु मां तव्हांखे इहो एक्सप्लेन थो कयां। ऐं इहा सहर में अलाह खे पुकारणु सभिनी मज़हबनि में आहे। पहिरियों त इहा सहरी छा आहे? इहो सहरीअ जो जेको टाइम आहे उहो आहे 3 बजे राति जो 5 ताईं। इहो सहर आहे। सुल्स लैल कैलकुलेशन कंदो, हदीस शरीफ़ ॿुधायांव थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जॾहिं राति जो 3 हिसो बचे थो, माना इहो 3 हिसो आहे जेको सो 6 कलाक जेकी राति आहे उन मां 3 हिसो आहे 3 बजे खां 5 ताईं। उन खां पोइ त वरी सुबुह जी रोशनी अची थी वञे। त चए थो त यंज़ल अल्लाह अज़्ज़ व जल कुल लैलतिन इला समाए दुनिया, अलाह ताला आसमान 7 आसमान मां अची दुनिया जे आसमान ते राति जो अचे थो। निस्फ़ लैल आख़िर ओ सुल्स लैल, राति जे आख़िरी 3 हिसे में आख़िर। पोइ चवे थो, फरमाए थो अलाह ताला आहे केरु जो मूंखां घुरे त मां क़बूल कयां, मूंखां बख़्शिश तलब करे त मां उनखे बख़्श कयां, ऐं मूंखां घुरे त मां उनखे ॾियां, इस्तग़फ़ार करे त मां मग़फ़िरत कयांसि। ऐं फजुर जी जॾहिं रोशनी शुरू थी वञे एसि ताईं रहे थो। हाणे इहो छा ॿियनि मज़हबनि में बि इहो टाइम आहे? अचो त अचूं हिंदुनि वटि। हिंदुनि जे इन टाइम खे 3 AM वेकिंग अप हिंदू स्क्रिप्चर कोर्स, इन खे चए थो बरहमा महारूत। इन टाइम खे हिंदू चवनि था बरहमा महारूत, जेको 3 खां 5 ताईं हिंदू प्रेयर कनि था। अचो ईसाइनि वटि, हे ईसाई आहिनि, लिसन एवरी डे 3 AM to 5 AM प्रेयर ईसाई बि कनि था। वरी चए थो हे जेके ईसाई से दिस 3 AM to 5 AM प्रेयर, सी वॉट हैपन्स आफ्टर 7 days। चए थो 7 ॾींहं जेकॾहिं तव्हां हज़रत ईसा खे ॾेखारियो वेठा आहिनि, 7 ॾींहं जेकॾहिं तव्हां इन 3 खां 5 ताईं अलाह खां घुरो त ॾिसो छा थो थिए। ऐं से दिस, ऐं मुस्लमाननि वटि बि आहे से दिस एट 3 AM प्रेयर, सी वॉट हैपन्स आफ्टर। त इस्लाम में बि आहे त अलाह खां इन टाइम ते घुरो। ऐं सभिनी मज़हबनि में 3 खां 5 आहे, जंहिंजो क़ुर में अलाह फरमायो आहे त मूंखां सहरीअ जे टाइम ते मूंखां बख़्शिश घुरनि था। ऐं अॻिते हलूं था। शहद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्ला हू, अलाह इहा गवाही ॾिनी आहे त उन खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे। अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां बि न घुरिबो, जेको ॿुधे ई कोन थो, जेको जंहिंजे सॾु ई जंहिं सां ई कोन थो वञे, उन खां नाहे घुरणो उन खां जेको साह जे रग खां वेझो आहे। ऐं इहा शाहिदी फ़रिश्ता बि ॾियनि था, इल्म वारा बि ॾियनि था, जेके इंसाफ़ ते बीठा आहिनि। उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे, उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। इन दीन इंद अल्लाह इस्लाम, बेशक वणंदड़ दीन अलाह वटि इस्लाम आहे। बाक़ी जिन खे वमख़्तलफ़ लज़ी उतुल किताब इल्ला मिन बाद मा जाहुल इल्मुन बग़ियन बैनहुम, अॻियनि खे जेके किताब ॾिनासीं क़ुर जे मौजूदगीअ में बि हुननि जेको आहे सो पाण में किताब में तब्दीली कई, पाण में ज़िद जे करे। वमन यकफुर बि आयतुल्लाह, अलाह जे जेको आयतुनि खे न मञींदो, फ़ इन अलाह सरील हिसाब, अलाह बि हिसाब वठण में तकड़ि कंदो, सख़्तु आहे। बाक़ी फ़ इन हाजूक, बाक़ी तव्हांजी ॻाल्हि नथा मञनि रसूल सलम, ऐं असांखे चए थो जेके तव्हां सां विढ़नि था हिन क़ुर जे बारे में, त पोइ चओ आऊं त पंहिंजो मुंहुं ऐं मां पंहिंजी जंहिं वकुल असलम त वजह लिल्लाह, आऊं पंहिंजो मुंहुं अलाह ॾे करे छॾियो। वो मन नितबानी, ऐं मुंहिंजी उमत जे माण्हुनि जेको मुंहिंजो इतबा कंदा उहे अलाह ॾे उन्हनि जो तवजा।
कुल लज़ीन ऊतुल किताब, ऐं चओ ॿियनि मज़हबनि खे जिन वटि किताब आहिनि, जेके वेद वारा आहिनि, ज़बूर ऐं तौरेत वारा, ऐं वल उम्मीन, ऐं जेके अणपढ़ियल आहिनि, असलम तू इस्लाम आंदव, फ़इन असलमूं जे इस्लाम आणनि, फ़क़ति देहतदू त हिदायत याफ़्ता आहिनि, फ़इन तवलो जे पुठी ॾियनि, फ़इन मां अलैकल बला तव्हांजो कमु आहे हुननि ताईं शइ पहुचाइणु, वल्लाह बसीरुम बिल इबाद, अलाह पाण। हाणे मुंहिंजा हिंदू भाउरनि ॾिठनि न त असां त तव्हांजे मज़हब खे बि सम्झूं था त तव्हांजो बि इहो सहरीअ जो टाइम इबाद जो टाइम आहे, ईसाइनि वटि इबाद, यहूदनि वटि इबाद जो टाइम आहे। क़ुर बि चए थो सहरीअ में घुरो, ऐं रसूल फरमायो त आख़िरी राति जे 3 हिसे में अलाह आसमान जे हेठि अची थो वञे, चए थो आहे कहिड़ो घुरण वारो, उथो उथो, इहो टाइम अथव ख़ुदा खां घुरण वारो, रिज़्क़ वधाइण जे लाइ इहो टाइम आहे तव्हांजे लाइ। सभई मज़हबनि में इहो अची चुको आहे, असां बि उथूं हिन टाइम ते इनशा अल्लाह। बाक़ी जेके अलाह जे आयतुनि खे नथा मञनि ऐं पैगम्बरनि खे नाहर था कोहनि, माना हिते हाणे चवंदा मुस्लमाननि खे कोहनि था, माण्हुनि मां जेके खेनि इंसाफ़ जो हुकुम कनि था तिन खे कोहनि था। माना जेकॾहिं तव्हां चओ न मां ईमानदार आहियां, ऑनेस्ट आहियां, त पोइ तव्हांखे माराईंदा। ऐं मां बि आहियां न, कंसल्टेंट आहियां, कमीशन कोन था वठूं, कमु सही था कयूं, दुश्मनी ॾाढी मूंसां थी वई आहे, मुंहिंजी फ़ियूं रोके छॾियूं अथनि, पैसा मुंहिंजा रोके छॾिया अथनि, त AG ऑफिस तव्हांजो बिल नथा कनि, ॿियनि जा कनि था। मां हिकिड़ो ठेकेदार जो बिल कयां, हाणे मां 50 करोड़ जो ठेकेदार जो बिल साइन करे मोकिलियो, न हिते कमु कयो, उनखे पेमेंट थी, मूंखे 1% ॾियनि था, जेके मुंहिंजा 25 लख थियनि था उहो मुंहिंजो बिल रोके वठनि, न सही न तव्हांजो AG वारो अकाउंटेंट करे, लानत आहे हिन AG अकाउंट वारे ते, ख़ुदा जी मार पएसि त जेको आहे सो कनि था। त इहे आहिनि। हाणे अञा त मूंखे क़तलु कोन था कनि, थी सघे थो माराए बि छॾनि, त भई हिन जे हूंदे असां कमाए कोन था सघूं, वला आलम। त इहो ई त अलाह साईं फरमाए न, त जेके पैगम्बर खे नाहा कोन था, ऐं माण्हुनि मां जेके खेनि इंसाफ़ जो हुकुम कनि था तिन खे बि कोहनि था, पोइ खेनि ॾुख ईंदड़ अज़ाब जो सॾु ॾे। ऐं उहे आहिनि जिन जी कमाई दुनिया आख़िरत में नास थी वई, ऐं उन्हनि जो को वाहरू कोन्हे को। ए पैगम्बर जिन खे किताब मां को भाङो ॾिनो वियो, तिन खे न ॾिठो अथई छा? अलम तर इल लज़ीन ऊतू नसीबन मिन किताब। हाणे हिंदुनि जे वेदनि में बि क़ुर जो टुकुरो मौजूदु आहे, बाइबल में बि हिन क़ुर जा केतिरा हिसा मौजूदु आहिनि, ज़बूर में मौजूदु आहिनि, लेकिन जेकॾहिं हुननि खे क़ुर ॾे सॼो वञे थो, यहकुम बइनहुम, त क़ुर मुताबिक़ फ़ैसिलो कयो, त पोइ उन्हनि मां हिकिड़ी टोली फिरी वेंदी आहे, ऐं हिकिड़ो वरी मुर्गो ई मुंहुं मेड़ींदा आहिनि। त न, इहे हिन सबब जे करे, इहो छाजे करे, इन्हनि खे कहिड़ो फ़ख़ुरु आहे जो हिन सचे दीन ते क़ुर ते नथा अचनि। ज़ालिक बि अनहुम, जो इन्हीअ लाइ कालू लन तमसन नार इला अयामन मदूदा, चवंदा असां किताबनि में पढ़ियो आहे त जेकॾहिं असांजो भॻवान ते यकीन आहे, या हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह मञूं था, या इहो कयूं था, त असांखे जहन्नम में वेंदासीं न, चंद ॾींहंनि खां पोइ अलाह कढी छॾींदो। इहो वहम आहे, असांजे मुस्लमाननि खे ॿियो चवनि था त बाबा आख़िर में सभु मुस्लमान जन्नत में वेंदा। ऐं क़ुर छा थो चए? ज़ालिक बि अनहुम कालू, इहो इन्हनि जो एटीट्यूड इन्हीअ जे करे आहे जो चवनि था लन तमसन नार इला अयामन महदूदा, जहन्नम में जेको बाहि में वेंदासीं न, चंद ॾींहं वेंदासीं, पर अलाह चए थो ग़रहुम फी दीनहिम, इहो जंहिं बि किताबनि में इहो लिखियलु ॾिठो अथनि, इहो इन्हनि जो दीन हिन खे धोखो थो ॾिए, मां कानून यफ़्तरूं, छो त इहे आयतूं कूड़ जूं ठाही वियूं आहिनि, इहो इस्लाम में कोन्हनि खे। अलाह चए थो पोइ कहिड़ो हाल थींदो जॾहिं खेनि इहो ॾींहुं जंहिंमें को शक न आहे, तंहिंमें गॾु कंदासीं सभु कंहिं माण्हू जेको कमायो तंहिंजो खेसि पूरो बदिलो ॾिबो, ऐं उन्हनि सां ज़ुल्म न कबो। वहुम ला युज़लमून, उनखे ज़ुल्म, आयत नंबर 25 सूरत आल इमरान। पोइ चई ए पैगम्बर तव्हां दुआ घुरो, चओ, ऐं असांखे बि चए थो घुरो, छा चओ? ए अलाह मुल्क जा मालिक, जंहिंखे घुरी तंहिंखे बादशाही ॾी, जंहिंखां वणई तंहिंखां बादशाही खसी, जंहिंखे घुरी तंहिंखे मान वारो करी, जंहिंखे वणई तंहिंखे बेमानो करी, तुंहिंजे हथ में चङाई आहे, छो त तूं सभु शइ ते वस वारो आहीं, इन कला कुल शइ क़दीर। बाक़ी तूल जो लैल फिल नहार, रब साईं तूं राति खे घटाए ॾींहुं थो आणी, ऐं ॾींहं खे घटाए राति थो आणी, मुए मां जेरे खे कढी थो, जेरे मां मुए खे कढी थो, ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे अणगणी रोज़ी ॾी थो बग़ैर हिसाब। तंहिंजे करे मोमिननि खे घुरिजे त मोमिननि खां सवाइ काफ़रनि खे दोस्त न कनि, या अहिड़नि माण्हुनि खे दोस्त न कनि जेके शिरक था कनि, अहिड़नि खे सॾनि था जेके सॾ कोन था ॿुधनि ऐं उहो पंहिंजो कनि था, अहिड़नि सां दोस्ती न रखो। ऐं जेको ईअं कंदो तंहिंजो अलाह जे दीन सां को वास्तो न आहे।
हिन खां सवाइ इन्हनि काफ़रनि खे पाण बचाइण लाइ बचाव कयो, माना उन्हनि खां बचो। अलाह पाण खां अव्हां खे ॾेॼारींदो आहे। व इलाह मसीर, ऐं अलाह ॾे तव्हांखे मोटणो आहे। बाक़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चईनि, इन तुख़्फू मां बि सुदूरकुम, चओ त जेकी अव्हांजी दिलि मां आहे सो जे लिकाईंदव या पधिरो कंदव त उनखे अलाह ॼाणंदो आहे। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो बि ॼाणंदो आहे, ऐं अलाह सभु कंहिं शइ ते साह वारो आहे। वल्लाहु अला कुल शैइन क़दीर। बाक़ी उहो ॾींहुं अचिणो आहे, यौम तजिद कुल नफ़्सिन मां अमिलत मिन ख़ैरिन मुहतरा। उहो ॾींहुं ईंदो जॾहिं तव्हांखे अमालनामो मिलंदो, त उन ॾींहुं सभु को माण्हू जेको चङो कमु कयईं, जेको बुछड़ो कमु कयईं, तंहिंखे आॾो लहंदो उन किताब में लिखियलु हूंदुसि। ऐं बुछड़ो कम खे ॾिसी छा चवंदो, घुरंदो त जेको संदसि ऐं उनजे विच में घणी ड्रेग हुजे, यानी तवद लव अन बइन हा व बइनो अमन, माना इहो जेको मां बुछड़ो कमु कयो आहे, बुराई कई आहे, रुश्वत खाधी अथमि, कूड़ो अथमि, काश इहो मुंहिंजो अमल मूंखां परे थी वञे, मां भॼी वञा। ऐं युहज़िरकुमुल्लाह नफ़्सहू, अलाह पाण खां अव्हांखे ॾेॼारे थो त मां इहो सॼी टेक्नोलॉजी आहे, मां तव्हां सां ईअं कंदुसि। ऐं अलाह ॿाननि ते घणो महिरबानी आहे। छो महिरबानी आहे? जो एडवांस में ॾसे थो न त हीअं थींदो तव्हां सां, त सुधरी वञो। बाक़ी ए पैगंबर चओ, इन कुंतुम तुहिबुन अल्लाह, जे तव्हां अलाह खे दोस्त रखंदा आहियो, तुंहिंजो हिकिड़ो ई ज़रियो आहे त मुंहिंजी ताबदारी, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबदारी कयो, त अलाह अव्हांखे दोस्त रखंदो ऐं अव्हांजा गुनाह अव्हांखे बख़्शींदो। अलाह बख़्शण, अने नबी साईं जी ताबदारी जेके हुन अमल चाहिनि कयो। नबी करीम साईं फरमायो त जंहिं शइ खां मां तव्हांखे रोकियां थो, उन में तव्हां वटि ऑप्शन कोन्हे 100% रुकिजी वञो, पर जंहिं शइ जो मां तव्हांखे अमुर कयां थो त हीअ शइ कयो, फ़ाइदे जी शइ आहे, सवाब शइ आहे, उन मां वसाहार जेतिरी करे सघो कयो, उते 100% जो शर्त कोन्हे को। तंहिंजे करे नबी करीम फरमाए थो, मन अमिल अमलन लईस अलैहि अमरुना फहुव रद्द, याने त जंहिं को अहिड़ो अमल कयो जंहिं ते असांजो हुकुम न आहे, उहो रद्द आहे, उहो क़बूल न आहे। इन अल्लाह अस्तफ़ा आदम, बेशक अलाह आदम ऐं नूह ऐं इब्राहिम जे औलाद ऐं इमरान जे औलाद खे जहाननि वारनि ते सदोरो कयो आहे। इहे जो पाण में हिक ॿिए जो नसुल आहिनि ऐं अलाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। हाणे अचे थो हज़रत इमरान जी ज़ाल। हज़रत इमरान जी ज़ाल चयो त ए मुंहिंजा पालनहार, जेको मुंहिंजे पेट में आहे सो तो लाइ आजो कयल आहे, माना मां तुंहिंजे नाले ते इहो ॿारु छॾे नज़र थी कयां, तंहिं करे मूंखां क़बूल कर, छो त तूं ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं। लेकिन छा थियो, हुन सम्झो त पुटु ॼणींदसि, लेकिन पोइ जंहिं उनखे ॼणियईं तॾहिं चयईं त ए मुंहिंजा पालणा, मूं त धीउ ॼणी आहे, ऐं जेको त अलाह चए थो त मूंखे त ख़बर आहे त जेको ॼणियो अथई, अलाह खे त अॻु ई ख़बर हुई। चयईं त साईं, अलाह साईं हाणे पुटु धीउ जहिड़ो न आहे, मूं संदसि नालो मरियम रखियो आहे, ऐं उनखे ऐं संदसि नसुल खे शैतान जे शर खां तुंहिंजे पनाह में चवां थी, भला घटि में घटि हिनखे शैतान, हिन जे नसुल खे शैतान खां दूरि कर। ऐं पोइ उनखे संदसि पालहार चङी क़बूल सां क़बूल, अलाह क़बूल कयसि, चई बसि इहा तुंहिंजी धीउ मूंखे क़बूल आहे, छो तो मूंखे नज़र कई आहे। ऐं जेको आहे सो पोइ अलाह ताला उनखे चङे पालण तरह पालियईं ऐं संभालींदो ज़करिया अलैहिस्सलाम, उनजे हवाले कयऊंसि। सुभान अल्लाह। हाणे छा हो त ज़करिया अलैहिस्सलाम हिनखे पालियो। हिकु दफ़े संदसि कमरे में वियो, हुजरे में वियो, त वजद इंदहा रिज़्क़ कंदे हिकिड़ी शयूं पई खाए, त हैरान थी वियो त हीअ शयूं त असां वटि थियनि ई कोन थियूं, या हे मेवे जो मौसम ई कोन्हे। त चएसि थो काल या मरियम अना लकी हाज़ा, चए हे शयूं किथां आंदियूं अथई? कालत, त उहा जवाब में चए थी, हूअ मिन इंदिल्लाह, इहो मुंहिंजे रब जे तरफ़ां आहे। इन अलाह यर्ज़ुक़ु मन यशा वग़ैरह साहब, इहो अलाह खे जेको वणे न, जंहिंखे अण ॻण रोज़ी थो ॾिए, ॻणे कोन थो ॾिए। त हैरान थी वियो ज़करिया अलैहिस्सलाम। तंहिंजे करे चई वाह वाह, हिन खे जेकॾहिं अलाह अहिड़ी शयूं ॾिनियूं आहे जो हिते कोन्हनि, या बेमौसम मेवा ॾिना अथई, त पोइ मां हेतिरो पोड़ो थी वियो आहियां, उमिरि मूंखे पुटु ॾिनो अथई, त बेमौसम मूंखे बि ॾेई सघे थो। डोड़ पाए वञी किरियो सजदे में ऐं अलाह ॾे हथ खईं। चए थो हुनालिक दा ज़करिया रब्बहू, उते यकदमि उहो बि थो करे, चए थो हिन खे मिलियो आहे त मां छो न घुरां। चए थो काल, चई रबी, ए मुंहिंजा रब साईं, हबली मिन लदुनक ज़ुरियतन तय्यबतन, पाण वटां मूंखे चङो औलाद बख़्श। इनक समी दुआ, छो त अलाह साईं तूं दुआ ॿुधंदड़ आहीं न, त मुंहिंजो बि कमु कर। हाणे हेॾे कयो अथई त मूंखे बि ॾे।
अलाह ताला फ़रिश्तो मोकिलियो, फ़नादल मलाइकतु क़ाइमुन युसल्ली फ़िल महराब, पोइ निमाज़ पे महराब में पढ़ी, फ़रिश्ते अची ॻाल्हाएसि। फ़रिश्तो चएसि थो अल्लाह युबशिरुक बि, माना रसूल हो तॾहिं त फ़रिश्तो आयसि न, अलाह जो नबीअ वटि ईंदो आहे, ॿिए वटि त कोन ईंदो, न को ॻाल्हाईंदो। अल्लाह युबशिरुक बि यहिया, अलाह साईं तोखे मुबारक ॾिए थो हिकु पुट जी जंहिंजो नालो हूंदो यहिया, जो अलाह जे हुकुम सां मुसदम कलमतिन मिन अल्लाह, जेको हज़रत ईसा जे दीन खे सचो चवंदो, उन जे क़ुर खे सचो चवंदो, ऐं जेको सचो कंदड़ सरदार हूंदो, ऐं नबियन मिनल सालिहीन, इहो बि सालिह नबियुनि मां थींदो। जी मुंहिंजे ख़्याल त हाणे टाइम ख़तमु थी वियो आहे, मां सिना थो इहा जेका बीबी मरियम वरी स्टोरी वरी सुभाणे शुरू कंदासीं, त ॾिसूं त इहो कीअं अलाह कमु थो करे, त छा असां सां नथो करे सघे? छा असां अलाह खां 3 खां 5 बजे फजर जो अलाह शा खां अहिड़ी नथा घुरी सघूं जेका ज़ाहिरी तौरु मुमकिन ई कान्हे? अलाह ॾेई सघे थो, ॾींदो इनशा अल्लाह ताला। ठीकु आहे, मोकिलणी आहे, वरी इनशा अल्लाह साॻे टाइम ते गॾु हूंदासीं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।